दोस्तों, जीएस सिंधी ॿोली अॼु सिंधी नॉविल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां असां 32 स्ट्रीम में अव्हां सां लाइव आहियूं। अॼु जेको असांजे जो मौज़ू आहे नॉविल, उहो आहे बेख़ौफ़ हवाऊं, जंहिंजा लेखक आहिनि डॉक्टर एजाज़ समो साहब। ऐं उन हवाले सां असां वटि सिंधी ॿोली जा बहितरीनु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब असां सां मौजूदु आहिनि। सर, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा? जी कलीम साहब, वालेकुम अस्सलाम। सब खैर, ठीक ठाक। तव्हां ठीक आहियो? जी सर, बिल्कुलु। अच्छा दोस्तों, असां सां गॾु इन हवाले सां सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत नक़ाद ऐं लेखक आहे अदी सनम जागीराणी बि मौजूदु आहिनि। सनम, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अदा ख़ैर ख़ैरियत, शुक्र अल्लाह जो। तव्हां कीअं आहियो? सभु ख़ैर, मज़े में। अच्छा दोस्तों, असांखे डॉक्टर एजाज़ समूह कुझु देरि में ज्वाइन कंदा। उन खां सवाइ अख्तर हफ़ीज़ ऐं डॉक्टर मुबारक लाशारी बि ज्वाइन कंदा। जेसिताईं दोस्त ज्वाइन कनि तेसिताईं असां हिन स्ट्रीम में जेका नॉविल मां रीडिंग कंदा आहियूं उहो सेशन शुरू था कयूं। जेसिताईं दोस्त अचनि त असां उहो रीडिंग सेशन शुरू था कयूं। उसूलनि इहो असां लेखक खां पढ़ाईंदा आहियूं, पर लेखक अञा ताईं असां वटि आयो कोन्हे। इन करे जेको आहे सो मां हितां रीड कयां थो। अच्छा, असां डॉक्टर मुबारक लाशारी साहब ज्वाइन कयो आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह। सर खुश आहियो? ठीक ओके। ठाक। दोस्तों, मां ही जेको आहे सो नाविल आहे सभु ख़ैर, मज़े में डॉक्टर साहब। ही नाविल आहे डॉक्टर एजाज़ समूह जो बेख़ौफ़ हवाऊं। ही जेको आहे सो प्रीत पब्लिकेशन खैरपुर मीरस साल 2016 में छपरायो आहे। ऐं इन जे सुफ़े नंबर 19 जी मां रीडिंग कयां थो हिकिड़े पैराग्राफ जी। उन खां पोइ वरी असां हिन ते डिस्कस कयूं था। असां डॉक्टर एजाज़ जो बि इंतज़ारु करे रहिया आहियूं, उन्हनि खे लिंक सेंड करे चुका आहियूं। डॉक्टर साहब खे गुज़ारिश आहे त उहे असांखे जल्दी जेको आहे सो ज्वाइन कनि। असां पंहिंजो डिस्कशन शुरू कंदासीं। सभिनी खां पहिरीं ही रीडिंग सेशन आहे, उन में मां थोरो पढ़ां थो टुकड़ो, उन खां पोइ असां हिन ते ॻाल्हाइणु शुरू कंदासीं। हू फुटपाथ ते हलणु लॻे थो। साॻे ई माण्हुनि जी रश, हर तरफ़ आदम ई आदम, डिघियूं डिघियूं बिल्डिंग्स, देवियुनि जियां आसमान ते हीलनि जो वॾो दाइरो, ॼण सॼो शहर ढूंढ में भरियल हुजे ऐं उहे उन ई खे खाइण लाइ गॾु थियूं हुजनि। हू आसमान तां नज़र हटाए फुटपाथ ते वेठल तोते फार कढण वारे खे ॾिसे थो। हुनखे तोते वारे जी क़िस्मत बि पंहिंजी क़िस्मत वांगुरु बेतरतीब लॻे थी। तोते वारो हुनखे मुंझल ऐं परेशान ॾिसी फार कढाइण लाइ इशारो करे थो। हू हुन जे इशारे ते मुर्की पए थो ऐं अॻिते वधी वञे थो। हू बस स्टॉप वटि अची बीहे थो, सोचे थो सुबुह खां शाम ताईं ऑफिसनि जा चकर, इंटरव्यू, आख़िर केसि ताईं? छा आसमाननि हूंदे बि अञा आसमान ॻोल्हणा पवंदा? छो ईअं छो आहे? असां वक़्त सां गॾु हलंदे बि पोइते छो था रहिजी वञूं? पंहिंजनि में हूंदे बि ओपरा ओपरा छो था लॻूं? छा ज़िंदगी डिघी रेल आहे जंहिंजा गाॾा ॻणींदे ॻणींदे स्टेशन ते हिकु ॾींहुं रहिजी वेंदासीं? बस जे क्लिंडर जे आवाज़ ते हुनजी सोच टुटी पवे थी। बीठल माण्हुनि जी रश बस ॾांहुं वधे थी, ही बि उन्हनि में गॾिजी वञे थो। दोस्तों, ही जेको सो नॉविल जो रीडिंग जो टुकड़ो हो, असांखे अख्तर हफ़ीज़ बि ज्वाइन कयो आहे ऐं सनम डॉक्टर मुबारक बि असां सां गॾु आहिनि। डॉक्टर एजाज़ जेको आहे सो हिन नॉविल जो लेखक, असां हुनजे बि इंतज़ार में आहियूं। डॉक्टर साहब, असां लाइव आहियूं, तव्हां जेॾी महिल बि ज्वाइन कंदव असां तव्हांखे खणंदासीं। असां सभिनी खां पहिरीं साईं अकबर लगारी साहब ॾे हलूं था। जीअं असांजे हिन स्ट्रीम जी रिवायत आहे त हू इनिशियल कमेंट्स कंदा आहिनि हिन कहाणी जे हवाले सां, नॉविल जे हवाले सां। त अकबर साहब, तव्हां हिन नॉविल जे हवाले सां असांखे पंहिंजा इनिशियल कमेंट्स ॾिजो, पोइ वरी दोस्तनि ॾे हलूं था जीअं तनक़ीदी राय वठी सघूं। जी अकबर साहब। जी, हिन में हिकु अहिड़े नौजवान जो किस्सो आहे जेको अंदरूनी सिंध जो आहे, या इहो लफ़्ज़ न चवां मां त दोस्त नाराज़ थियनि। त उते ई हू कराची में अचे थो ऐं उते रहे थो। ऐं उते हू कराची में हुन सां मुख़्तलिफ़ जेके हालात पेश अचनि था
उन्हनि में सभ खां वधीक हुन जे लाइ जेका ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़ जेका सूरत हाल आहे उहा आहे बेरोज़गारी ऐं प्राइवेट नंढियूं नंढियूं नौकरियूं करणु ऐं प्राइवेट नौकरियुनि जा पंहिंजा मसइला कहिड़ा थियनि था उन में माण्हू कीअं भोॻे थो उन नौजवान जो किस्सो कुझु इन तरह आहे लेकिन जेकॾहिं कहाणी जो पेरो खणिजे जीअं राइटर तरतीब में लिखियो आहे इन खे छॾे जेकॾहिं आउं पंहिंजी तरतीब सां हलां त हिन जी ज़िंदगी जेको मुख्य किरदारु आहे प्रोटोगोनिस्ट उनजो नालो आहे मुसविर ममताज़ साहब वर्डिक्ट ॾेई छॾी सच अ गुड स्टोरी ऑफ नॉवल सोशो पॉलिटिकल हाणे वधीक छा ॻाल्हाइबो सो हू यूनिवर्सिटी में पढ़े थो त उन यूनिवर्सिटी में हुनजी हिकिड़ी क्लास फेलो छोकिरी आहे जंहिंसां हुनजी दोस्ती थिए थी शगुफ्ता नालो आहे हुनजो ऐं उन शगुफ्ता सां हू हिकिड़े ॾींहुं मुलाक़ात मिलंदा रहनि था यूनिवर्सिटी में जीअं कैंपस नॉवल हूंदा आहिनि लेकिन कैंपस नॉवल न आहे लेकिन सिर्फ़ु थोरो तज़किरो आहे हुनजो त यूनिवर्सिटी में हू हॉस्टल में रहे थी छोकिरी ही बि हॉस्टल में रहे थो ऐं प्रोग्राम इहो आहे त शाम जो आउं हॉस्टल ते ईंदुसि छोकिरी बि चए थी हॉस्टल ते अचो त पोइ पाण कचहरी कयूं था वधीक ही शाम जो जॾहिं हॉस्टल ते पहुचे थो त ख़बर पवे थी त उहा छोकिरी जा के भाउर आया उहे छोकिरी खे वठी हलिया विया ऐं हिन खे का बि ख़बर कोन थी पवे ऐं हुन सां को बि कॉन्टेक्ट नथो रहे त ही इन ई में हूंदो आहे त मूंसां धोखो थियो आहे मूंसां बेवफ़ाई थी आहे ऐं उहो उन छोकिरी सां हिन जी मोहबत हूंदी आहे दिलि हूंदी आहे हिन जी ऐं पोइ उन में हू सॼी जेको बि नॉवल जो जेको वक़्तु असां ॾिसूं था उन में हू उनखे यादि कंदो रहे थो ऐं उहो ज़ख़्म खणी खणी उहो हले थो उन खां पोइ हिकु कंपनी में कमु करे थो उन कंपनी में बास हिन खे उन नौकरी मां इन करे कढे छॾे थो जो बास हिन ते इल्ज़ाम थो हणे त तूं मुंहिंजी पीए जेका छोकिरी आहे मूना जंहिंजो नालो आहे उन मूना सां तूं लंच करण थो वञी ऐं उन सां गॾु तूं घुमी फिरी थो ऐं इन बहाने सां उहो उनखे नौकरी मां कढी छॾे थो ऐं हीउ वरी बेरोज़गारी जी बाहि में सड़े थो ऐं ईअं मूना खां बि परे थी वञे थो मूना बि हिन खे वणणु लॻंदी आहे ऐं मूना खे बि दिलि ॾेई वेहंदो आहे मूना खां पोइ हू उन ई बेरोज़गारीअ वारी हालत में पंजाब कॉलोनी ते हिकु किराए जो घर आहे पोर्शन आहे किराए जो उन में रहे थो जंहिंमें मथे जेको आहे घर जे मालिक मकान रहे थो उनजी धीउ नौजवान धीउ रहे थी जंहिंजो नालो आहे गुलनाज़ जंहिंखे ई गुल चवे थो ऐं हेठिएं पोर्शन में ही पाण रहे थो ऐं हुन जा किताब आहिनि ऐं कमिरो आहे ऐं केॾी महिल फर्श ते आहे त केॾी महिल खट ते आहे लेकिन उहा छोकिरी बि हिन सां अटैच थी वञे थी ऐं हीअ बि हुनखे दिलि ॾेई वञे थो यादि करियो हीअ टी छोकिरी आहे जंहिंखे दिलि ॾिनी आहे पहिरियों दफ़ो दिलि ॾिनई शगुफ्ता खे ॿियो दफ़ो दिलि ॾिनई मूना खे ऐं टियों दफ़ो दिलि ॾिनई गुलनाज़ खे न सिर्फ़ु हिन दिलि ॾिनी आहे पर हुननि बि हिनखे दिलि ॾिनी पंहिंजी गुलनाज़ नौजवान छोकिरी आहे जेका हिन ते फ़रीफ़्ता आहे ऐं महल बेमहल मौक़िया बेमौक़िया उहा छोकिरी हिन जे कमरे में धड़ल्ले सां अची वञे थी ऐं न सिर्फ़ु हिन सां कचहरियूं करे थी इश्क जो इज़हार बि करे थी लेकिन अॻिते हली हिकु लम्हो अहिड़ो बि अचे थो जंहिंमें हू हुन सां छोकिरी खुलम खुला जिन्सी तालुक़ रखण जी बि कोशिशि करे थी जेको ही नथो रखे उन खां पोइ ही हिन खे हिकिड़ी एडवर्टीज़मेंट नज़र अचे थी ऐं उन ते हू इंटरव्यू लाइ अप्लाई करे थो इंटरव्यू ॾियणु वञे थो हिकिड़े स्कूल में जॾहिं उते वञे थो त उते हिन सां गॾु हिकिड़ी ॿी छोकिरी बि इंटरव्यू ॾियण जे लाइ आयल हूंदी आहे जंहिंजो नालो आहे सुल्ताना इंटरव्यू में ही कामयाबु थी वञे थो ऐं सुल्ताना खे नौकरी नथी मिले लेकिन अॻिते हली सुल्ताना सां हिन जी मुलाक़ात थिए थी ऐं सुल्ताना बि हिन सां गॾु समुंड ते चकर हणे थी ऐं सुल्ताना बि हिन सां हिन जे वेझो अची वञे थी उन खां पोइ ही उते हिन में स्कूल में नौकरी करे थो ऐं उन स्कूल में नौकरी जे दौरान सभु टीचर जेके आहिनि उहे हिनखे हैंडसम ऐं हिनखे सुहिणो
सम्झनि थियूं, चवनि थियूं, ऐं ज़रे घटि सॼो स्कूल जेको आहे सो इन ते आशिक़ थी पवे थो। उन में हिकिड़ी छोकिरी आहे दुआ, जेका मुनफ़रिद आहे, जेका ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे, ॿियूं टीचर्स ॻाल्हाईंदियूं आहिनि ऐं भोग मश्करियूं कंदियूं आहिनि, लेकिन हू संजीदह थी सभिनी खां अलॻि थलॻि वेठी हूंदी आहे ऐं कंहिं जे बि चकर में न ईंदी आहे। त हिन खे बि उन छोकिरी जो मिज़ाज वणंदो आहे। लेकिन उते जेका प्रिंसिपल हूंदी आहे ऐं प्रिंसिपल सां गॾु जेका एडमिन ऑफिसर हूंदी आहे, उहे बि हिन जे हुस्न खां एतिरो मुतासिर थी वञनि थियूं जो उहे ॿई हिन सां गॾु दोस्ती रखनि थियूं। ऐं प्रिंसिपल जेका आहे उहा न सिर्फ़ु दोस्ती रखे थी, बल्कि उहा हुनखे पंहिंजे घर बि घुराए थी। ऐं इशारनि किनायनि में मुसनिफ़ इहो बि ॼाणाइण जी कोशिश कई आहे, बल्कि हिकिड़ी जॻह ते त सिधो बि लिखियो आहे त उहे प्रिंसिपल ऐं हुनजी एतिरी अंडरस्टैंडिंग हुई एडमिन ऑफिसर जी, जेको हिन सोणे टीचर खे ॾिसी ऐं ॿई चवनि थियूं त 50-50, यानी ॿई असां हिनखे 50-50 कंदासीं। ऐं पोइ उहे ॿई ॼणियूं जेके आहिनि हिनखे प्रिंसिपल जी थिए थी सालगिरह, पर उन सालगिरह ते सिर्फ़ु 3 महिमान हूंदा आहिनि, जंहिंमें 3 ॼणा हूंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ी प्रिंसिपल बि एडमिन ऑफिसर ऐं टियों ही, ऐं उते बि कुझु कोई सीन आहिनि। उन खां पोइ हिन जी ज़ाती ज़िंदगी इहा हूंदी आहे त शादीशुदा आहे, हिन खे हिकिड़ी नंढड़ी धीउ आहे ऐं हिन जी ज़ाल जेका आहे सकीना, उहा कैंसर में वरतल आहे ऐं अॻिते हली उन कैंसर में उन सकीना जो इंतकाल थी वञे थो। हिन जी स्कूल में दुआ सां घणी अंडरस्टैंडिंग थी वेंदी आहे ऐं दुआ जे बि घर वेंदो आहे ऐं दुआ जे घर वञी हुन सां कचहरियूं कंदो आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं दुआ खे ऐं सभिनी खे ख़बर पवंदी आहे त मुसविर जेको आहे उहो मोकल ते हलियो वियो आहे ॻोठु, उनजो फ़ोन बि बंदि आहे। ख़बरचार लहण ते दुआ खे ख़बर पवे थी त हुनजी ज़ाल जो इंतकाल थी वियो आहे। दुआ केतिरा ॾींहं इंतज़ारु करे थी, पर नेठि हू दिलि जे हथां मजबूर थी ट्रेन पकिड़े थी ऐं हुनजे ॻोठु अचे थी। हुनजे ॻोठु अची ऐं हुन सां मिले थी, हुनजी धीउ सां मिले थी ऐं पोइ बिल आख़िर उहा उते ई रही पवे थी। जंहिंमें हिकिड़ो थोरो ॿ किरदार ॿिया बि अचनि था, जंहिंमें हुनजो हिकिड़ो दोस्त हो, छा नालो आहे हुन दोस्त? सरमद आहे, जेको मुंहिंजो यूनिवर्सिटी फेलो हो, जेको पोइ अमेरिका में वियो ऐं हुते वञी ड्राइविंग कई ऐं हुते वापसि अचे थो फ्लैट ते, हुन वटि कचहरी वचहरी जे लाइ वञे थो। हिकिड़ो इहो किरदारु आहे। ॿियो भूरल शाह जो किरदारु आहे, जेको हिकु बदनामी ज़माना सियासतदान आहे ऐं जंहिं शगुफ्ता सां शादी कई हुई ऐं पोइ शगुफ्ता हुन खां तलाक वठी छॾी हुई। हीअ आहे नाविल जी कहाणी। ऐं हाणे भले बि दोस्त ॻाल्हाइनि हिन ते। अच्छा, मां विच में थोरो ॻाल्हाइण चाहियां थी। हिन में तव्हांखे अफ़शां जो किरदारु विसरे पियो सर। अफ़शां जेका सरमद जी दोस्त हूंदी आहे, पर माना हिन सां चङो ख़ासो तालुक हूंदो अथसि। जी हा, सनम उहो उन ते तव्हां रोशनी विझो, उहो जेको शायदि काल न वारो स्टोरी जेको सर आहे, पिया ॿुधाइनि त उहो ॿुधाए छॾी भली। केतिरा हिन में माइनर किरदार आहिनि। अकबर साहब जी जी, मूं चयो पियो त मूं चयो माइनर किरदार केतिरा ई हूंदा आहिनि। पोइ मूंखे नथो लॻे जेको इवन सरमद जो किरदारु या अफ़शां जो किरदारु आहे, उन जो हिन नाविल में को किरदारु आहे। मूंखे इहे ॿई किरदार जेको आहे भर्ती जा किरदार लॻनि था। कोई उनजो ख़ासि कंट्रीब्यूशन न आहे हिन नाविल जी कहाणी में। थोरो मामूली सो ज़रूरु आहे, लेकिन एतिरो को ख़ासि न आहे। तंहिं करे छोटा मोटा किरदार जंहिंखे पान कैरेक्टर पाण चवंदा आहियूं, उहे बेशुमार अचनि था, लेकिन मूं सिर्फ़ु हिते जेको अहम किरदार आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। नंढा नंढा किरदार त ॿिया बि आहिनि। जी अच्छा, इहा सॼी कहाणी छो जो जी अच्छा सनम, तव्हां ॾे अचूं था। तव्हां हिन नॉविल जे हवाले सां पंहिंजी राय ॾियो, ऐं जेकॾहिं तव्हांखे को तनक़ीदी हुजनि शयूं त तव्हां उहे ॿुधायो, पोइ वरी असां डिस्कशन खे अॻियां वधायूं था। अच्छा अदा कलीम, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पुछणी आहे। मां टोटली राय ॾेई छॾियां या अधु फ़िलहाल या अधु बाद में ॾियां?
टोटल राय तव्हां पंहिंजी पहिरीं ॾेई छॾियो, पोइ वरी सुवाल अची वेंदा, तव्हां खां वरी ॿिया बि पुछंदा आहे, तव्हां सॼी राय ॾेई छॾियो, पोइ वरी सुवाल ईंदा रहंदा, तव्हां खां पुछंदा वेंदासीं। जी जी, नाविल जेको मां पढ़ियो बेखौफ़ हवाऊं, इहो डॉक्टर एजाज समय जो नाविल आहे। सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि आहे त नाविल जेको आहे उहो माना लेखक खे लिखणु अचे थो, हुनखे ख़बर आहे त नाविल कीअं लिखिबो आहे। छो जो आमतौर ते असां वटि न लेखक जेके लिखंदा आहिनि उनखे इहा ख़बर न पवंदी आहे त नाविल जी शुरूआति कीअं कजे, उन जो इख़्तिताम कीअं कजे। त इन हवाले सां इहो माना हिकिड़ो सुठो नाविल आहे त लेखक खे नाविल लिखणु अची वियो आहे। बाक़ी इहो आहे त कहाणी जेका आहे उहा बिल्कुलु माना सिधी सादी आहे ऐं उन में अहिड़ी का बि शइ न आहे जेका माना असां सम्झूं त का मुश्किल आहे, बिल्कुलु सवलड़ो नाविल आहे। ऐं मौज़ू जे हवाले सां बि मूंखे त इहो ई लॻो त मौज़ू जेको आहे उहो माना पुराणो मौज़ू आहे, को अहिड़ो ख़ासि नओं मौज़ू, ऐं ईअं असां सम्झूं हीअ 2016 में शाया थियो आहे, पर मूंखे लॻे थो त हिन जी स्टोरी शायदि अञा बि पुराणी हुजे, कंहिं दौर में जीअं 80 वारे ॾहाके में या 90 वारे ॾहाके में जीअं कहाणियूं लिखियूं वेंदियूं हुयूं न, हीअ बिल्कुलु उन तर्ज़ जो नाविल आहे। ऐं बाक़ी हिन में डायलॉग ॾाढा सुठा आहिनि, ऐं किथे किथे वरी इहो बि आहे त डायलॉग जेके आहिनि न, या जेके लिखण जो तरीक़ो आहे उहो ईअं आहे त माना सम्झ में नथो अचे, सभिनी किरदारनि जो साॻियो ई टोन आहे। माना जेको बि किरदारु ॻाल्हाए थो उन जा जुमिला, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़, माण्हू खे ख़बर ई नथी पवे त केरु कहिड़ो किरदारु कीअं पियो ॻाल्हाए। इहो थोरो हिन नाविल में मसइलो आहे। ठीकु आहे दा, बाक़ी ॿी राय मां पोइ बाद में ॾींदमि। सनम, तव्हांजी राय तव्हां हिते कंप्लीट था कयो? जी जी। अच्छा, हाणे असीं सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नक़ाद डॉक्टर मुबारक लाशारी साहब ॾे हलूं था। डॉक्टर साहब, तव्हां हिन नॉविल जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ॾिजो, ऐं जेका बि तव्हांजी तनक़ीदी राय आहे इनिशियल तव्हां उहा ॾिजो, उन खां पोइ अख़्तर ॾे हलूं था, पोइ वरी जेको आहे सो असां ओपन कयूं था डिस्कशन। जी डॉक्टर साहब। कलीम साहब, वॾी महिरबानी। डॉक्टर एजाज समय साहब जो ॾाढो सुठो नाविल, ॾाढो सुठो, जो मुंहिंजो मतिलबु एवेल्युएटरी न सम्झो, जजमेंट अॻे मुमताज़ साहब ॾेई वियो आहे, ऐं अकबर साहब त इशारनि में चई वियो त नाविल कीअं आहे। पर मां सम्झां थो त हिन नाविल में जेका स्टोरी आहे उहा पैरेलल हले थी। हुन पैरेलल स्टोरी में असां ॾिसूं था पिया त हिकु पासे रोमांस त पंहिंजी जाइ ते आहे, पर ॿिए पासे सेम टाइम ते जेको सोशो इकोनॉमिक जेको इशू आहे उहो ॾाढो अहम आहे। मिसाल तौर सोशो इकोनॉमिक इशू जे हवाले सां असां ॾिसूं था त न सिर्फ़ु प्रोटोगोनिस्ट जेको पाण आहे मुसविर, उहो ॾाढो भोगे थो, पर उन सां गॾोगॾु जेके कैरेक्टर्स आहिनि उहो उन्हनि मां ॾाढो वधीक भोगनि था। जीअं मिसाल तौर मोना जो किरदारु आहे, हुनखे जेतोणीकि उहो जेको बॉस आहे उहो कोन वणंदो आहे, पर हुन माउ में जे कैंसर जे करे, बीमारी जे करे या कनि मजबूरियुनि जे तहत उहा हुन सां शादी करे थी वई, ऐं उन खां पोइ बि ख़ुशि कोन थी रहे। ईअं जेके ॿिया किरदार, मिसाल तौर दुआ आहे, उनजे किरदार में बि उनजी हिकिड़ी मजबूरी आहे त हू हिकिड़े प्राइवेट स्कूल में जॉब करे थी पई, जिते हू पाण खे फिट महसूसु कोन पई करे। ईअं समाज में जेके ॾिठो वञे त हिन सॼे नाविल में जेके बि कैरेक्टर्स आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते फिट कोन्हनि। ईअं शगुफ्ता जी जेका शादी थी आहे, पहिरीं ऐं ॿी शादी मिसाल तौर, उहे ॿी शादियूं बि अहिड़ियूं हुयूं जेके शादियूं मिसाल तौर शगुफ्ता जे पंहिंजे चॉइस या पसंदि या उनजी जेका आहे मुनासिबत सां कोन हुयूं, ठहकदड़ कोन हुयूं। उनजे करे पहिरीं शादी त हिकिड़े सियासतदान सां थिए थी पई, ॿी शादी जेका आहे हिकु वॾे उमिरि वारे सां, जेके पीउ वारी उमिरि जे हवाले सां थिए थी। साॻिए टाइम ते असां जेकॾहिं गुलनाज़ जे हवाले सां ॾिसूं त उन सां बि हिकिड़ो साॻियो मसइलो आहे शादी जो। उनजी उमिरि बि पंहिंजे पीउ जेतिरे या वॾे उमिरि वारे कंहिंसां शादी कराई वञे थी, जेतोणीकि हू आख़िर ताईं बि कंदी रहंदी आहे त शायदि मुसविर हुन सां शादी करे विए। मुसविर जो जेको किरदारु आहे, मूंखे थोरो बायोग्राफिकल लॻे थो। हुनजी जेका डिस्क्रिप्शन आहे, कद जो डिघो, सुहिणो, ऐं सभु हुन ते आशिक़ थी था पवनि, उहो मां सम्झां थो त एजाज साहब पाण बि ॾाढो सुहिणो माण्हू आहे, कद जो डिघो बि आहे, स्मार्ट बि आहे। थोरो बायोग्राफिकल एलिमेंट्स हुनमें बि लॻनि था। जेकॾहिं हरू असां हुनखे फिक्शन में ॾिसूं ऐं जेकॾहिं रियली ॾिसूं त इहा शइ नज़र अचे थी पई। पर मूंखे लॻे थो त हिन नाविल में जेके एजाज साहब पेश करण जी कोशिशि कई आहे, उहा हिकु त रोमांस आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इन उमिरि में इहा शइ हिकिड़ी नेचुरल थिए थी, ऐं जेके किरदार आहिनि तक़रीबन पहिरें सभु अनमेरिड हूंदा आहिनि, ऐं पोइ वरी उहे सभु मैरिड थी वेंदा आहिनि, शादियूं उन्हनि जूं थी वेंदियूं आहिनि, ऐं उन खां पोइ उन्हनि सभिनी सां जेको मुआशी मसइलो आहे
उहो उनखे ॾेखारण जी जेका कोशिशि कई आहे पंहिंजे नाविल जे ज़रिए, मां सम्झां थो उन में उहो ॾाढो कामयाबु थियो आहे। बाक़ी जेसिताईं तनक़ीदी हवाले सां जाइज़ो वठूं त इहो कीअं थो थी सघे त हिकिड़ो किरदारु आहे जिते जिते किथे हुन सां रोमांस थिए थो ऐं हू पाण रोमांस करे बि अथो, त उन में कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, कहिड़ियूं हालतूं आहिनि, मां सम्झां थो त उन ते तनक़ीदी हवाले सां असां नज़र रखी सघूं था। पर स्टोरी ॾाढी सिंपल आहे ऐं अंडरस्टैंडेबल आहे, उनखे सम्झी सघे थी स्टोरी। नाविल लिखण जो जेको फन आहे, जीअं सनम ॿुधायो त उहो हुन वटि आहे, त नाविल जेको पढ़िजे थो पियो त ऐं नाविल पाण ई पंहिंजे कैरेक्टर्स खे, कहाणियुनि खे, किसनि खे खणी थो वञे। पर उनमें वरी बि इहा हिकिड़ी ॻाल्हि थिए थी पई त नाविल में एॾी वॾी क्लाइमैक्स, वॾी तब्दीली अहिड़ी कोन थी थिए कि माण्हू हुनजो इंतज़ारु करे, सवाइ हिन जे त थोरो महसूसु थिए थो पियो त मुसविर सां रोज़गार जो मसइलो आहे, मुसविर सां पंहिंजी घरवारी जे कैंसर जो मसइलो कीअं रिज़ॉल्व थींदो, ऐं जेके छोकिरियूं इंतज़ार में आहिनि या मोहबत कनि थियूं, उहा सुल्ताना हुजे या सुल्ताना जूं जेके भेणियूं वेठियूं आहिनि उहे हुजनि, या ॿिया जेके कुझु इशूज़ आहिनि, जीअं सरमद भोॻे थो हुनजी घरवारी जे फौत थियण खां पोइ, या जेके ॿिया कैरेक्टर्स आहिनि उहे मुआशी तौर ते ॾेखारिया विया आहिनि, उहे ॾाढा सक्सेसफुल आहिनि। मां सम्झां थो त नाविल खे जेकॾहिं उन पस मंज़र में ॾिसजे त बेरोज़गारी जे हवाले सां, इस्तेसाल जे हवाले सां, मां सम्झां थो हिकिड़े हवाले सां समाजी इस्तेसाल जो बि हुन में इशारो मिले थो, बल्कि काफ़ी इशारा मिलनि था त असांजा माण्हू कीअं समाजी तौर ते हिक ॿिए जे इस्तेसाल कनि था पिया। ऐं रोमेंस जे हवाले सां जेका फ्रस्ट्रेशन आहे असां वटि समाज में, जेके असांजे नौजवान नसल में आहे, उहा फ्रस्ट्रेशन ॾाढे सुठे नमूने सां ॾेखारियल जेकॾहिं पॉज़िटिव शयूं ॾिसजनि त उन वारे सां ॾिसजे त कहाणी नाविल जी ॾाढी सुठी आहे ऐं अपीलिंग आहे, ऐं हरू हुन में पोर्नोग्राफी कोन्हे जो असां सम्झूं हुनखे नेगेटिव सम्झूं, पर थोरो घणो हुन ते तनक़ीद थोरी थी सघे थी। बाक़ी स्टोरी लाइन पैरेलल हले थी पई, ऐं मां सम्झां थो जेको कैंपस वारो पार्ट आहे उनखे हिते घटि जॻह ॾिनी वई आहे, छो जो उनखे हाईलाइट एजाज़ समय खे इहो करिणो हुयो जेको कंटेम्पररी या मौजूदा सूरत हाल आहे मुसविर सां या मुसविर जे दोस्तनि सां या हुनजे जेके ॿिया जेके ज़िंदगी में अचनि था उन्हनि सां, पर हुन सां गॾोगॾु कैंपस जो अहवाल बि अचे थो पियो, हुन दौर में छा थिए थो पियो, कहिड़ा दोस्त हुया, मुसविर केतिरो ख़ुशि रहंदो हुयो ऐं सभिनी खे ख़ुशि रखंदो हुयो, ऐं ॿिया किरदार कीअं हुया, उहो साॻियो सेम टाइम ते हले थो पियो। मां सम्झां थो त हिकिड़ो सेमी रोमेंटिक ऐं सेमी सोशो इकोनॉमिकल हिकिड़े क़िस्म जो नाविल आहे, पर हिन में जेकॾहिं सॼे खे मजमूई तौर ते ॾिसजे त सोशल रियलिज़म जे हवाले सां हिकिड़ो सुठो नाविल आहे एजाज़ समी साहब। जी कलीम साहब। जी महिरबानी डॉक्टर साहब। अच्छा दोस्तो, डॉक्टर एजाज़ समूह असां सां फ़ोन लाइन ते गॾु आहिनि ऐं उन्हनि खे असां जेको आहे वठूं था फ़ोन कॉल ज़रिए। हेलो डॉक्टर एजाज़, तव्हांखे आवाज़ अचे पियो मूंखे? जी सर, हाणे ॻाल्हायो। जी सर, तव्हां नाविल जे हवाले सां पंहिंजा असांखे इनिशियल कमेंट्स ऐं तजुर्बा ॿुधायो त हिन जो पस मंज़र छा आहे ऐं तव्हां इहो कीअं। जी असल ॻाल्हि छा आहे त हीउ जेको नावल जेको मुंहिंजो बेखौफ़ पवाऊं आहे, इहो 2016 में जॾहिं आयो आहे त इहो घटि में घटि 10-12 साल मूं वटि लिखियलु हुयो अॻु में। उन खां पोइ जॾहिं मूं जो कहाणी जो दौरान मुंहिंजी मां कहाणी बि लिखंदो आहियां, उन खां पोइ मुंहिंजो कहाणी जो किताबु अची वियो। डॉक्टर साहब, तव्हां ॻाल्हाईंदा रहो, तव्हांजो आवाज़ अचे पियो। हा, ही नाविल मतिलब ते रहियो ई पियो। पोइ उन दौरान इलाही शयूं तब्दील थी वियूं आहियूं 10-12 सालनि में, ऐं मोबाइल अची वियो, लैपटॉप, कंप्यूटर, मीडिया अची वई, चैनल्स अची विया, त मूंखे हिनखे रीराइट करणो पियो। कुझु शयूं मूंखे हिन मां ॾिसण बि करणियूं पियूं, कुझु करेक्टर वरी नवां बि हिन में अची विया। पोइ उन दौरान वरी
अमर इक़बाल जे वारा पोपट कढंदा हुया, उन्हनि मूंखां किस्तवार ही नाविल वठणु शुरू कयो, पर उते सिलसिलो ई न हली सघियो। पोइ इएं 2-3 साल गुज़री विया। पोइ 2016 में हिनखे मां वाइंड अप करे नाविल कंप्लीट करे आंदो, पर मां अञा बि सोचां पियो त मूं हिनखे वाइंड अप करण में जल्दी कई आहे। भला पहिरियों नाविल आहे मुंहिंजो, इंशाल्लाह ही आख़िरी कोन हूंदो। मुंहिंजो सेकंड नाविल मतिलबु तयारु लॻो पियो आहे। बाक़ी मूं कोशिशि कई आहे त ज़िंदगी माण्हू जेके गुज़ारनि था उनजा केॾा इशू पाण में, बेरोज़गारी सां गॾु रूमर्स जा इशू ने, जेके छोकिरियूं जी शादी नथी थिए, पोइ जेकॾहिं हिन जी ज़िंदगीअ में को सुठो अहिड़ो करेक्टर अची थो वञे त उहो शादीअ लाइ जल्दी आमादा थी वञनि थियूं। पर करेक्टर जेको आहे, जेको मुंहिंजो मेन जो करेक्टर आहे, उहो ज़िंदगी गुज़ारे बि थो ऐं हिकु भरपूर मैसेज बि ईंदो अचे थो। जी सर। ऐं मुंहिंजो मां कॾहिं बि इहो न ॾेखारियो आहे पंहिंजे नाविल में त मुंहिंजो करेक्टर जेको आहे उहो को फ़रिश्तो आहे, उहो बि ग़लतियूं करे थो किथे किथे। अच्छा, ये जेको आहे डॉक्टर एजाज साहब जा इनिशियल कमेंट्स, दोस्तों डॉक्टर साहब जो आवाज़ आयो पे तव्हांखे? जी मूं ताईं तव्हां इहो क्लियर हो। कंफर्म कजो त वरी। जी 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 न मूं ताईं बि क्लियर हुयो, आवाज़ सही आयो पे। ओके, जी जी डॉक्टर आवाज़ साहब अचे खे वरी पियो। असां, जी डॉक्टर साहब खे जेको आहे असां वरी खणूं था लाइन ते, डिस्कनेक्ट थी विया आहिनि। ऐं इन नाविल जे हवाले सां जेको मूंखे मूं पढ़ी पूरो कयो त हिकिड़ो त इन में जेको अर्बनाइज़्ड कल्चर ॾेखारियो वियो आहे, शहरी ज़िंदगी खे पोर्ट्रे कयो वियो आहे, इहो सिंधी नाविल जे हवाले सां तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं काफ़ी दोस्त जेके आहिनि हाणे असांजा अर्बनाइज़्ड कल्चर खे पंहिंजे फिक्शन में पोर्ट्रे करे रहिया आहिनि। ऐं घणे भाङे जेको आहे सो नाविल कराची जी सेटिंग में लिखियलु आहे, इहो बि उन में ज़बरदस्त हिकिड़ो आस्पेक्ट आहे त उहो जेको आहे सो पंहिंजे शहर खे ऑन कंदा। अच्छा, ॿियो ही रोमेंटिक नाविल आहे। अक्सर करे असां जेको आहे सो लव ट्रायंगल्स पढ़ंदा आहियूं, त हिकिड़े किरदार सां 2 हीरोइन्स हूंदियूं आहिनि या हिकिड़ी हीरोइन सां 2 हीरो हूंदा आहिनि, पर ही मुंहिंजे ख़्याल में लव ऑक्टेगोनल आहे। इन में हिकिड़े किरदार सां 8 खनि जेको आहे सो छोकिरियूं आहिनि जेके हुनजी ज़िंदगी में अचनि थियूं। इन में हिकिड़ी मूंखे ॻाल्हि जेका ॾाढी हैरानी वारी लॻी, उहो जेको सुल्ताना वारो करेक्टर आहे जेको हुन सां मिले थो पंहिंजो स्कूल जे इंटरव्यू में, ऐं उहो हिकदमि ॿी मुलाक़ात में हुनखे रिकग्नाइज़ करे थो वञे। इहो थोरो ॿई हिक ॿिए खे रिकग्नाइज़ कंदा वञनि, इहो थोरो मूंखे हज़म करण में ॾुखियाई पए थी, छो जो तव्हां रिकग्नाइज़ उन ई माण्हू खे करे सघंदा आहियो जंहिंसां तव्हांजो रेगुलर इंटरवल्स ते हू तव्हांजे साम्हूं ईंदो रहे या मुलाक़ातूं थींदियूं रहनि। कंहिंसां हिकिड़ी मुलाक़ात थी वञे किथे ओचितो, ऐं वरी 3-4 महीननि या 5 महीननि खां पोइ त उहो हिकदमि ईअं तव्हां उनखे सुञाणे कोन वठंदो जेसि ताईं उहो पंहिंजो मुकमल तारुफ़ कराए या तव्हां उनखे पंहिंजो मुकमल तारुफ़ करायो, त ॿिन्ही पासे तव्हांजो दिमाग़ु हिकदमि ईअं रिएक्ट कोन कंदो त तव्हां उनखे रिकग्नाइज़ कयो। इहो मूंखे ओॾीमहिल ख़्यालु आयो उन इहो किरदारु पढ़ंदे। इहो इन एस्पेक्ट ते बि असां ॻाल्हाईंदासीं, पर पहिरीं हलूं था असां अख़्तर ॾे। अख़्तर, हिन नाविल जे हवाले सां तव्हां पंहिंजा इनिशियल कमेंट्स ॾियो, त पोइ वरी असां वरी दोस्तनि खां तनक़ीदी राय वठूं था। अख़्तर, तव्हांखे आवाज़ अचे पियो? अख़्तर, माइक खे अनम्यूट कजो। तव्हां माइक म्यूट आहे तव्हांजो, अनम्यूट कयो, तव्हांजो आवाज़ असां ताईं कोन पियो अचे। जी मूंखे तव्हांजो आवाज़ अचे पियो? जी जी, तव्हां हिन नाविल जे हवाले सां पंहिंजा इनिशियल कमेंट्स ॾियो, पोइ वरी असां डिस्कशन खे अॻियां था वधायूं। हा, ही नाविल असल में हूं त रोमांटिक नाविल आहे, पर उन सां गॾोगॾु आउं जेकॾहिं इन जे लाइ चवां त सोशो रोमांटिक नाविल आहे त वधीक बहितर थींदो। ज़ाहिर आहे ही हिकिड़े बेरोज़गार माण्हू जे लव अफेयर जी कहाणी आहे। उन खां पोइ उन सां गॾु जेके ज़िंदगी जूं हालतूं आहिनि, जिन हालतुनि मां गुज़रे थो, उन खे बयानु कयो वियो आहे। ऐं हिन में घणे भाङे जेके बि किरदार आहिनि, औरताणा किरदार आहिनि या मर्दनि जा आहिनि, उहे मूंखे ईअं ई महसूसु थिया त उहे घणे भाङे हालतुनि जा मारियल आहिनि।
कंहिंसां न कंहिंसां को न को अहिड़ो मसइलो आहे जंहिंसां उहो विड़ी रहियो आहे ऐं उन मां पार पवण जी कोशिशि करे थो। बुनियादी तौर ते डॉक्टर साहिब जीअं त पाण हिकिड़ो ड्रामा नवीस रहियो आहे ऐं पाण अदाकार बि रहियो आहे, इन करे हिन नाविल में बि मूंखे माना किथे किथे ईअं महसूसु थिए थो त उन जे जेके ड्रामे लिखण जा जेके स्किल्स आहिनि उन्हनि जी बि छाप जेका सा मूंखे नज़र अचे थी। मिसाल तौरु डायलॉग जेको आहे हिन नाविल जो, उहो नाविल जे हुन स्टाइल में घटि पर ड्रामाई अंदाज़ में उहो वधीक नज़र अचे थो। ऐं उन खां सवाइ जेको आहे डॉक्टर एजाज़ मूंखे पंहिंजे नाविल जे स्टाइल मां उन जी उणत मां भई इहो महसूसु थियो त अमर जलील जे असर हेठि रहियो आहे। ऐं असां मां घणा जेके आहिनि सिंध में लेखक जेके आहिनि ज़ाहिरा उहो अमर जलील जी छाप हेठि रहिया आहिनि, उन्हनि उन स्टाइल खे अपनायो आहे, उन स्टाइल में लिखण जी कोशिशि कई आहे। पर इन नाविल में काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके वणंदड़ आहिनि। मिसाल तौरु नाविल जी शुरूआति उन खे अॻियां वठी हलणु, वरी उन जो इख़्तिताम करणु या उन जो जेको विच वारो हिसो आहे उहो बहितर नमूने लिखियलु आहे। ऐं उन में ईअं महसूसु नथो थिए त को कंहिं हीउ को उनजो पहिरियों नाविल हुजे, छाकाणि त उहो इन खां अॻु में बि कहाणियूं लिखंदो रहियो आहे त उन तजुर्बे आधार हुन हिन नाविल खे बहितर नमूने उहो लिखी वियो आहे। बाक़ी ॿियूं कुझु शयूं आहिनि, मिसाल तौरु हाणे मूंखे इहो महसूसु थियो त हिकिड़ो बेरोज़गार नौजवान आहे, उन जा एतिरा लव अफेयर्स जेके आहिनि उहे ॾेखारे विया आहिनि। जेका माई मिले थी उहा उन सां इश्क करणु लॻी थी वञे या उहा उन ते फिदा थी वञे थी। त इहो थोरो हिकिड़ो मूंखे ॻाल्हि जेका उहा अजीब लॻी त हिकिड़ो बेरोज़गार माण्हू आहे, उन जो पंहिंजो पस मंज़र बि एॾो ख़ुशहाल न आहे, पर हर औरत जेका आहे उहो उन सां अफेयर करणु चाहे थी। ऐं हीउ हिकिड़ो औरत बेज़ार जेको आहे उहो किरदारु नज़र अचे थो। त इहा हिकिड़ी शइ आहे। बाक़ी ॿियूं शयूं आहिनि पोइ उन्हनि ते वरी आउं पोइ राय ॾींदुसि पंहिंजी। ओके, महिरबानी अख्तर, तव्हांजी इनिशियल राय अची वई। अच्छा, हीअ असांजो तमामु प्यारो नाविल निगार दोस्त साईं अकबर सुमरो साहिबु हिकिड़ो कमेंट कयो आहे, पहिरीं उहो वठूं था सर, पोइ अॻियां हलूं था। हीअ जेको आहे सो अकबर साहिबु लिखियो आहे, डॉक्टर लाशारी साहिबु घटि में घटि 2 भेरा चयो त हिन नाविल ते तनक़ीद थी सघे थी। छा नाविल में के फ्लॉज आहिनि छा जिन ते तनक़ीद थी सघे? डॉक्टर एजाज समूह भलोड़ कहाणीकार आहे। छा डॉक्टर साहिबु मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियणु पसंदि कंदा? जी सर, असां तव्हांजे हर सवाल जो जवाबु ॾियणु पसंदि कंदासीं ऐं तव्हां सां वरी लाइव ॻाल्हाइण बि पसंदि कंदासीं। इहो पहिरीं सर डॉक्टर मुबारक साहिबु खां हिन जो जवाबु वठूं था, जीअं अकबर साहिबु जेको आहे सो राज़ी थी वञे। जी डॉक्टर साहिबु। जी अकबर साहब असांजो इंतहाई प्यारो ऐं सुठो नाविल निगार, ऐं अकबर सुमरे साहब जो नाविल पंहिंजे घड़त में, पंहिंजी पेशकश में, पंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾाढा रिच हूंदा आहिनि। जीअं अकबर लगारी साहब चवंदो त डेंस नाविल जीअं लिखिबा आहिनि, त हीअ डेंस नाविल लिखण उन्हनि खे सुठे नमूने निभाइण ॼाणे थो अकबर साहब। अकबर साहब एजाज साहब जे नाविल जे हवाले सां जेके तनक़ीदी इशारा मूं ॾिना पे, अकबर लगारी साहब ॾिना पे, उनमें कुझु शयूं सनम ॿुधाए वई, कुझु शयूं अख्तर ॿुधाए वियो। हाणे इन में तनक़ीद जे हवाले सां इहा शइ करे सघिजे पई त जीअं साईं ॿुधायो, कलीम साहब बि ॿुधायो, माना हर छोकिरी उन सां हर वक़्तु रोमेंस करणु चाहींदी आहे, जॾहिं त सभु जेके आहिनि उहे हिकु मुआशी तौर ते इकनॉमिकल हवाले सां पुठिते पियल आहिनि ऐं सभई उन मसइलनि खे फेस कनि था पिया। ऐं इहो पॉसिबल कोन हूंदो आहे इन कंडीशन में त हिकिड़े तरफ़ तव्हां सफ़ा मुआशी तौर ते फ्राइड वारे इन नज़रिए खां हटी करे तव्हां चओ त तव्हांजो पेट भरियल कोन्हे ऐं पोइ बि तव्हां पंहिंजे जिबलत खे पालींदा वधा हुजो, इहो ॾाढो पॉसिबल कोन हूंदो आहे। हिकिड़े तरफ़ त उहो सभिनीनि शयुनि खां जीअं माइज़ोगेनिस्ट किरदारु थींदा आहिनि, उहो बज़ाहिर माइज़ोगेनिस्ट हूंदो आहे, पर जिते उनखे मौक़ो मिलंदो आहे त उहो साॻिए टाइम ते वरी उन्हनि साॻियुनि शयुनि खे इंजॉय बि कंदो आहे। ॿिए हवाले सां जेकॾहिं तनक़ीदी हवाले सां ॾिसिजे त हुन जेका स्कूल आहे, जंहिं प्राइवेट स्कूल में मुसविर पढ़ाए थो पियो, उन स्कूल जो जेको सेटअप आहे उहो अहिड़े क़िस्म जो आहे जीअं एडमिन ऐं उन जेका प्रिंसिपल साहिबा आहे उहे हर वक़्तु इन हवाले सां इंतज़ार में हूंदा आहिनि त ख़ूबसूरत नौजवान उन्हनि जी कमज़ोरी हूंदा आहिनि, जेके हिक ॿिए सां इज़हार बि कंदा आहिनि, ॿुधाईंदा बि आहिनि। ऐं मुसविर जॾहिं वञे थो पियो त उहो साॻिए हवाले सां उनखे 50-50 करण जे हवाले सां ॻाल्हि कनि था पिया। उनजे बावजूद बि उन स्कूल जो जेको मयार आहे, स्टैंडर्ड आहे, उहो तमामु हाई लेवल जो आहे। मिसाल तौरु जंहिंमें भूरल शाह जी धीउ बि उन स्कूल में पढ़े थी पई ऐं ॿिया वॾा नाले वारा जेके माण्हू उहे पढ़नि था पिया, उनखे कवरेज बि मिले थी। ऐं उनखां पोइ जंहिं महिल ही मीडिया में सिकंदर जो थ्रो मंसूर वञे थो पियो मुसविर,
त पहिरें दफ़े इहे असल मीडिया शो में हुनखे हिकिड़े वॾे सियासतदान मुंहिंजल सियासतदान जो इंटरव्यू करायो थो वञे, ॿी का एक्सपोजर कोन थो थिए। अहिड़े नमूने सां कुझु ड्रामाई शयूं अहिड़ियूं अचनि थियूं पियूं जंहिंजी का एक्सपेक्टेशन कोन हूंदी आहे। ऐं मां सम्झां थो त हिकिड़े परसेप्शन खे डेवलप करण जे लाइ ऐं हिकिड़े किरदार खे हिकिड़ी आइडेंटिटी ॾियण जे लाइ उन जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे। उहो प्रोसेस मां मुसविर कोन थो गुज़रां, यकदमि उन मंज़िल ते पहुची थो वञे। अहिड़े हवाले सां हिन नाविल ते करे सघिजे थो। ॿियो नाविल जी जेका स्टोरी आहे एॾी वॾी क्लाइमैक्स यानी ट्रांज़िशन किरदारनि में कोन थो थिए। कंहिं बि किरदार में ॾिसो का वॾे क़िस्म जी ट्रांज़िशन जेका थियण वारी हुजे उहा कोन थी थिए पई। ऐं सभिनी जेके छोकिरियूं उन से आशिक़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे वरी ॿियनि अफेयर्स जे हवाले सां बि ख़बर हूंदी आहे। मिसाल तौरु दुआ जमाल स्कूल जे हिकिड़े विज़िट ते वञे थी पई त उते शगुफ़्ता बि हूंदी आहे जंहिंखे ॿाहूं ॿधियूं वेठो हूंदो आहे ऐं दुआ उहा ॾिसी करे वरी मायूस थी मोटी अचे थी पई। त यानी को बि अहिड़ो किरदारु अहिड़ो न हूंदो आहे जंहिंखे ख़बर हुजे त मुसविर ज़ाहिरी तौर ते हर ॿिए छोकिरी सां या कंहिं ॿिए औरत सां लाॻापियल आहे। सभई उहे सम्झनि बि अथूं ऐं पोइ बि हुनजे पुठियां हूंदियूं। मां सम्झां त औरत जे नेचर जे हवाले सां इहा ॾाढी मनफ़ी ॻाल्हि लॻे थी पई ऐं इहो एतिरो आसान कोन्हे हुनखे सम्झण जे लाइ। बाक़ी जनरली ॻाल्हि सम्झ में अचे थी पई, कहाणी सुठी आहे, डायलॉग ॾाढा सुठा आहिनि, पढ़ण में ॾाढो मज़ेदार नाविल आहे ऐं इन हवाले सां प्लॉट बि एॾो सुठो कोन्हे को जंहिंखे तारीफ़ करे सघे। जीअं सनम चयो त इहो पुराणो आहे, एजाज साहब पाण बि चयो त हीउ जेको टेक्नोलॉजिकल दौरु आहे उन खां पहिरें जो नाविल आहे ऐं पुराणे ज़माने जो 16 में लिखियो आहे, 12 साल पुराणो आहे, यानी 2004 वारी स्टोरी आहे या 2000 वारी स्टोरी आहे, जॾहिं मोबाइल अञा एतिरे ताईं कोन आया हुया। त उन हवाले सां ॾिसजे त उन ते तनक़ीद थी सघे थी स्टोरी जे हवाले सां। ऐं बाक़ी शयूं अॻिते हली करे अची वेंदियूं, पर एॾो रोमांस इन बेरोज़गारी वारी हालति में मां सम्झां थो थोरो इहो क्वेश्चनेबल पंहिंजी जाइ ते आहे। जी कलीम साहब। महिरबानी डॉक्टर साहब। अच्छा अकबर साहब तव्हां ॾे अचूं था, अकबर लगारी साहब ॾे। त सर तव्हां हिन नाविल जो तनक़ीदी जाइज़ो पेश कजो त हिन में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा पॉज़िटिव शयूं नज़र आयूं आहिनि ऐं कहिड़ा फ्लॉज़ आहिनि, हुननि ते थोरो डिस्कस कजो सर। अच्छा डॉक्टर एजाज़ बि असां सां फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि, असां उन्हनि खां कमेंट वठंदासीं, पर पहिरीं साईं अकबर साहब तव्हां ॻाल्हाइजो। कलीम साहब, अकबर साहब हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, एजाज साहब जी खे ऑनलाइन वठो त बहितर आहे, हिते स्ट्रीम में एजाज साहब जी हुनजो नेटवर्क जो मसइलो आहे ऐं उहो मूंसां कॉल ते ऑनलाइन आहिनि। ठीकु ठीकु उहा ठीकु असांखे ॿुधनि पिया। जी अकबर साहब जी तव्हां इन ते तनक़ीदी जाइज़ो पेश कयो सर। जी दोस्तनि इहा ॻाल्हि कई ऐं उन सां मुतफ़िक़ आहियां पार्शियली त अमर जलील जो असरु आहे, लेकिन आउं चवां थो त अमर जलील जो हिन में जेके किरदार ॾिना विया आहिनि उन में मुना वारो जेको कैरेक्टर आहे, शुरूआती जेको कैरेक्टर आहे, त हिकिड़ी ऑफिस में छोकिरो छोकिरी कमु कनि ऐं बास जेको आहे उहो उन छोकिरी ते आशिक़ हुजे ऐं पोइ कारो थुल्हो जेको बास खे नेगेटिव करे ॾेखारण जे लाइ जेके मनफ़ी शयूं हूंदियूं आहिनि उहे सभु हुन में ॾेखारियूं वियूं आहिनि। त इहो अमर जलील साहब जो स्टाइल आहे। अमर जलील साहब जूं कहाणियूं इन क़िस्म जूं आहिनि, हाणे त विसरी वियूं आहिनि असांखे उहे कहाणियूं जो असीं जे ॾहाके में पढ़ियल हुयूं ऐं हर नौजवान शुरूआत में अमर जलील साहब खे पढ़े थो, अॻिते हली पोइ वरी ॿियनि खे पढ़े थो। उहे शयूं काफ़ी विसरियूं आहिनि, पर उहे किरदार अञा ताईं कोन विसरिया आहिनि जेके ग़रीब तरीन छोकिरा हूंदा हुआ ऐं छोकिरियूं बि ग़रीब हूंदियूं हुयूं, पर छोकिरियुनि ते नज़र वरी बास जी। अहिड़ी मूंखे हिकिड़ी यादि कमल हासन जी फिल्म बि यादि अचे थी, ठीकु बिल्कुलु इहो ई किसो हो, छोकिरो छोकिरी ऐं बास। उहो जेको आहे सो उहा छोकिरी जेका बास जी कीप थी वञे थी ऐं उनजे पोयां जेको आहे सो हलंदी हलंदी रहे थी। ऐं सो इहो किसो त बिल्कुलु हिकिड़ो मानूस किसो लॻो, जीअं अॻे कई दफ़ा पढ़ियल हुजे किसो, इहो लफ़्ज़ बिल्कुलु अलॻि हुआ। ऐं ॿियो इहो त हिन जो थीम छा आहे, जेको हिन में ॿ टे थीम आहिनि, पर जेको हिकिड़ो थीम आऊं चवां थो त जेको 70 ऐं 80 जे ॾहाके में पाकिस्तानी फिल्मूं अकबर सुमरो साहब गॾु आहिनि, उन ॾिठियूं हूंदियूं, ॿियो असां सां गॾु रज़ाक सुमरो आहिनि, उन बि ॾिठियूं हूंदियूं, ॿियो तव्हां त शायदि कोन ॾिठियूं हूंदियूं उहे फिल्मूं, पर आऊं फिल्मुनि जो शौक़ीन हुउसि बचपन खां वठी सिनेमा में पाकिस्तानी फिल्मूं ॾिसण जूं। उन में इलाही फिल्मुनि जो हिकिड़ो ई थीम हूंदो हो
ऐं उन थीम जे नाले सां बि हिकिड़ी फिल्म आई हुई, मोहबत और मजबूरी। तव्हां शायदि नालो ॿुधो हुजे, अकबर साहब ऐं रज़ाक साहिब ते त ॾिठी हूंदी इहा फिल्म, मोहबत और मजबूरी। पर इहो थीम इलाही जेको 70 ऐं 80 जे ॾहाके में इहो थीम इलाही पाकिस्तानी फिल्मुनि जो हो। हिकिड़े पासे मोहबत आहे, ॿिए पासे मजबूरी आहे। त हिते ओवरऑल जेका हिकिड़ी शइ मूंखे महसूसु थी उहा इहा ई थी त मोहबत ऐं मजबूरी। मोहबत ही पाण बि करे थो, हिन सां बि कई वञे थी, पर उहा मंतकी अंजाम ते इन करे नथी पहुचे जो मजबूरियूं अॻियां अची वञनि थियूं। उहे मजबूरियूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ी मजबूरी त मुआशी आहे, वॾी मजबूरी आहे। ॿी मजबूरी इहा आहे त असांजो जेको प्रोटागोनिस्ट आहे उहो शादीशुदा आहे। टी मजबूरी इहा आहे त जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि सां के मुआशी मसइला या समाजी मसइला अहिड़ा थियनि था कि उहे छोकिरियूं इन खां परे थी वञनि थियूं। तंहिंजे करे सॼो ओवरऑल जेको थीम फिरे थो सॼे नाविल में, उहो मेनली मोहबत ऐं मजबूरी वारो थीम आहे। बाक़ी पोइ हल्की फुल्कियूं साइड वारियूं ॻाल्हियूं ॿियूं बि अचनि थियूं हुन में। हिन में जेको कुझु रोमानवी जेके मोटिव्स ॾिनल आहिनि, जेके पढ़ण महिल वणनि था, उहे कहिड़ा आहिनि? लहंदड़ सिज, उॾामंदड़ पखी, समुंड जूं छोलियूं, मधुर मुसीक़ी, गुलनि जो ज़िक्र, ख़ुशबू जो ज़िक्र। इहे शयूं रोमांटिक मोटिव्स आहिनि। ऐं रोमानवी नावलनि में ऐं रोमानवी जेके किसा हूंदा आहिनि उन्हनि में इहे शयूं घणियूं रिपीट थींदियूं वेंदियूं आहिनि। हक़ीक़त पसंदी वारो जेको दौरु आयो रोमांटिसिज़म खां पोइ तारीख़ी तौर ते अदब जी तारीख़ में, त उन में पोइ इहे घणियूं शयूं तब्दील थी वियूं। ऐं उन्हनि इहो ई चयो त ज़िंदगी जा मसइला अहिड़ा तलख़ आहिनि जो सॼो ॾींहुं तव्हां रुॻो गुल ऐं लहंदड़ सिज ऐं उॾामंदड़ पखी इन्हनि जो ज़िक्र वेठा कयो, असुल ज़िंदगी जा मसइला कुझु ॿिया आहिनि। लेकिन बहरहाल इहो रोमांटिक मोटिव्स अहिड़ा आहिनि जेके अॼु बि माण्हू खे वणनि था। माण्हू पढ़े थो, उनखे सुठो लॻे थो, उनजे मिज़ाज ते सुठो असरु पवे थो। लेकिन उन सां गॾु ई जेको मुंहिंजो हिकिड़ो मज़मून बि लिखियलु आहे रोमांटिसिज़म ते, मुंहिंजे किताब में बि शामिल आहे, जेको रोमांटिसिज़म जेका रूसो खां शुरू थी हुई ऐं पोइ उहा इंग्लिश रोमांटिसिज़म इंग्लिश वर्ड ॾांहुं वई, ऐं जेको हिकिड़ो पूरो रोमानवी दौरु हलियो जंहिंमें वर्ड्सवर्थ वारा, शेले, कीट्स वारा सभु शाइर जेके हुआ रोमानवी शाइर हुआ, ऐं कुझु वरी फ्रांस में या ॿियनि शहरनि में नाविल निगार जीअं विक्टर ह्यूगो या ॿिया हुआ, इहे रोमांटिक्स हुआ। त उन में जीअं वर्ड्सवर्थ लिखियो, पोइ अॻिते वरी उनजी मुखालिफ़त बि थी कि भई पोइट्री इज़ स्पॉन्टेनियस ओवरफ्लो ऑफ इमोशंस। त इहो उन वक़्त में इमोशन ते तमामु घणी जेको आहे न हूंदी हुई, इन हद ताईं जो इमोशंस उहे सेंटिमेंटल बि थी वेंदा हुआ, सेंटिमेंटलिटी में दाख़िल थी वेंदा हुआ। पोइ त वरी टी.एस. एलियट उनजे बिल्कुलु अपोज़िट व्यू ॾिनो हो त पोइट्री इज़ नॉट ओवरफ्लो ऑफ स्पॉन्टेनियस इमोशंस, पर उनखां फरार जो नालो जेको आहे, इमोशंस खां फरार जो नालो जेको पोइट्री आहे, उन में उन अक़ल जे एलिमेंट खे वधीक विधो। बहरहाल त जज़्बो जेको आहे इमोशनलिज़म, उहो को ख़राबु शइ कोन्हे। लेकिन जेकॾहिं तव्हां इमोशन जी साइकोलॉजी पढ़ो जेकॾहिं तव्हां, त जेके इंसान जा बेसिक जेके आहिनि इमोशंस या सेकेंडरी इमोशंस आहिनि, उहे 100 खनि इंसान में इमोशंस थियनि था। उनमें मस्बत इमोशंस आहिनि, मनफ़ी इमोशंस आहिनि। मस्बत या मनफ़ी इमोशंस जी मॉडर्न साइकोलॉजी जे मुताबिक़ उमिरि थींदी आहे 12 मिंट। कावड़ आहे, उहा कावड़ हले थी 12 मिंट। जेकॾहिं उनखे कावड़ खे वरी वधायो न वियो त 12 मिंट में ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदी। अहिड़े नमूने सां ख़ुशी आहे, नफ़रत आहे, जीअं या जेके मनफ़ी जज़्बा आहिनि, हसद आहे, इन्हनि जी उमिरि बि 12 मिंट हूंदी आहे। पर जेकॾहिं उन्हनि खे वधायो वञे, छिकियो वञे, ॾींहंनि जे ॾींहंनि ताईं जेकॾहिं उहो हले त पोइ उहो इमोशन न आहे, उहा सेंटिमेंटलिटी आहे, जंहिंखे असां जज़्बातियत चऊं था। उहा जज़्बातियत मनफ़ी शइ हूंदी आहे। मिज़ाज जे लाइ जज़्बातियत कोई सुठी शइ न आहे। जज़्बो सुठो आहे, जज़्बातियत सुठी शइ न आहे। हाणे हिते जेको नाविल में अक्सर जेका
स्ट्रीम ही मुंहिंजो बैकग्राउंड ॿुधाइण जो मतिलबु हो इन नाविल ते अचनि। हिन में इमोशन घटि आहे, सेंटिमेंटलिटी तमामु घणी आहे। इमोशनलिज़म या सेंटिमेंटलिटी घणो करे सितई हूंदी आहे। जीअं असांजे फिल्मुनि में हिकिड़ी अदाकारा हूंदी हुई पाकिस्तानी, नालो मूंखे विसरी वियो आहे, उनखे चवंदा हुआ मलके जज़्बात। त मलके जज़्बात ईअं जेके किरदार आहिनि उहे ज़रे घटि मलके जज़्बात लॻा पिया आहिनि। सभई तक़रीबन ॻाल्हियूं साॻियूं था कनि, रोमानवी ॻाल्हियूं सभिनी जूं साॻियूं। उहा शगुफ्ता हुजे, मुना हुजे, गुल हुजे, उहे सभु ॻाल्हियूं जज़्बाती कनि थियूं। ऐं हीअ बि असांजो प्रोटागोनिस्ट जेको आहे उन्हनि सां जज़्बाती ॻाल्हियूं करे थो, ऐं टोन हिकिड़ी में ॻाल्हाए थो, सभिनी सां हिकिड़ी टोन में ॻाल्हाए थो। त इहा मूंखे सेंटिमेंटलिटी इहा लॻी। टी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो मोटिव ॿियो इहो आहे जेको थोरो पहिरीं ॻाल्हाए बि वियुसि, उहा फीलिंग मिज़रेबल। इहो बि नावलनि में थीम आहे त जेको प्रोटागोनिस्ट आहे उहो मिज़रेबल फील करे थो, पंहिंजो पाण खे अहिड़ी पोज़ीशन में महसूसु करे थो जंहिंमें हू कुझु करे बि नथो सघे, पंहिंजो पाण खे तकलीफ़ में, पंहिंजो पाण खे महरूमिन में, पंहिंजो पाण खे मसइलनि में हू ॾिसे थो, पर उन जे लाइ हू करे बि कुझु करण जी कोशिशि बि कोन थो करे, पर जेकॾहिं करे बि कोशिशि बि करे थो त उहे कोशिशूं नाकाम थियूं थी वञनि। त हिन थ्रू आउट नाविल में हिन किरदार ते महरूमी छायल आहे, लेकिन उन महरूमी मां निकिरण जे लाइ ही को ख़ासि कमु नथो करे, बल्कि उन महरूमी जे रोमांस में रहे थो। उन महरूमी मां उहो मज़ो थो वठे। ये मैज़ोकिस्ट माण्हू पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾेई मज़ो वठंदा आहिनि, ही किरदार तक़रीबन उन महरूमी मां जहिड़ो मज़ो थो वठे। त इहा बि हिकिड़ी नाविल जी को पॉज़िटिव या का शइ आउं नथो सम्झां उन शइ खे। जेकॾहिं ॼाणी वाणी हुनखे अहिड़ो किरदारु ठाहियो वियो आहे त पोइ त ठीकु आहे, अदरवाइज़ इन किरदार जो इम्पैक्ट इहो को सुठो नथो पवे। ॿियो अख़्तर बि ॻाल्हि कई, ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई त हिन में ड्रामाई आंसर जेको स्क्रीन प्ले वारो घणो आहे, जेको असां अक्सर चवंदा रहंदा आहियूं ग्रामर जी जेका थिए थी त ज़मान माज़ी में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अचानक वरी ज़मान हाल शुरू थी वञे थो। पहिरीं चवंदा आहियूं त हू वियो, हुन खाधो, हुन पीतो, पोइ वरी चऊं था हू खाइण लॻे थो, पीअण लॻे थो, या हू खाए थो, हू अचे थो, हू वेहे थो, वञे थो। इहो ड्रामे में स्क्रीन प्ले हूंदो आहे या फिल्मुनि जो स्क्रीन प्ले हूंदो आहे त वॾे रजिस्टर में हिकिड़े पासे डायलॉग लिखियल हूंदा आहिनि ऐं ॿिए पासे वरी उनजो स्क्रीन प्ले लिखियल हूंदो आहे। त हीअ ईअं लॻे पियो त हीअ जेके डायलॉग्स वग़ैरह आहिनि उहे ड्रामे जा आहिनि, बाक़ी सॼो स्क्रीन प्ले आहे। उनखे बि जेकॾहिं ज़मान माज़ी में करे लिखियो वञे त उहो नाविल जो हिसो लॻे थो, अदरवाइज़ उहो नाविल जो हिसो नथो लॻे। ॿी ॻाल्हि इहा त प्रोटागोनिस्ट जेको आहे उहो नरगसियत जो शिकार आहे, ऐं ज़ाहिर आहे जेको प्रोटागोनिस्ट हूंदो आहे उन प्रोटागोनिस्ट जो जेके मेन पर्सनैलिटी ट्रेट्स हूंदा आहिनि उहे असां इहो ई चवंदा आहियूं त हू पंहिंजे मुसनिफ़ खां ड्रा करे थो। प्रोटागोनिस्ट जेको आहे उहो या कॾहिं कॾहिं एंटागोनिस्ट उहो पंहिंजे मुसनिफ़ खां ॿाहिरि घटि ई निकिरी सघंदो आहे। तंहिंजे करे हू जेको जंहिं नरगसियत में शामिल आहे त उन नरगसियत जो पेरो बि सौ सिधो इन नाविल जे मुसनिफ़ ॾांहुं वञे थो, ऐं नरगसियत बि एतिरी जो जेका छोकिरी हिनखे ॾिसे थी उहा छोकिरी हिन ते आशिक़ थी पवे थी, ऐं ही ख़ुदि बि दिलि फेंक एतिरो आहे, शगुफ्ता खे ॾिसे थो, शगुफ्ता सां दोस्ती त शगुफ्ता जो पको आशिक़, वरी मुना सां गॾु कमु करे थो त मुना हिन ते आशिक़ त ही मुना जो पको आशिक़, गुलनाज़ हिन ते त बेहद आशिक़ आहे ऐं ही बि गुलनाज़ सां मोहबत करणु लॻे थो। दुआ जेका आहे उहा हिन ते ॾिसी आशिक़ थी वञे थी त ही बि दुआ सां मोहबत करणु लॻे थो। मतिलबु मायूस कंहिंखे कोन थो करे, इन हद ताईं जो प्रिंसिपल ऐं जेके एडमिन ऑफिसर 50-50 वारी ॻाल्हि कनि था उन्हनि खे बि मायूस नथो करे, उन्हनि जी बि दावत ते वञे थो, ऐं जॾहिं एडमिन ऑफिसर अचे थी त प्रिंसिपल जे शर्ट जा मथियां बटन खुलियल ॾिसे थी। बहरहाल त हीअ उन्हनि खे बि मायूस नथो करे। त इहो हिकिड़ो नार्सिज़म जी इंतिहा आहे या नरगसियत जी इंतिहा आहे, ऐं इहा अहिड़ा नरगसी कैरेक्टर जेके आहिनि उहो कोई सुठो असरु नथा छॾनि न पढ़ंदड़ ते न सोसाइटी ते। ऐं जॾहिं पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हाए थो जेका कैंसर में आहे
उहा ज़ाल बि बिल्कुलु तव्हां उहो नाला हटाए छॾियो, किरदारु संदसि ज़ाल जा डायलॉग हिन जे नाले ते रखी छॾियो, हिन जा डायलॉग ज़ाल जे नाले रखी छॾियो, त तव्हांखे टके जो फ़र्क़ु नज़र कोन ईंदो। एक्सक्यूज़ मी। उहा जेका ज़ाल आहे, घटि पढ़ियल ज़ाल, उहा बि साॻिया डायलॉग सेम टोन में ॻाल्हाए थी। त हिते राइटर खे इहो करणु खपे, त हर राइटर खे, न सिर्फ़ु हिते बल्कि हर राइटर खे इहो करणु खपे त हुन जा जेके किरदार आहिनि, उन्हनि किरदारनि जी हर कंहिंजी अलॻि नफ़्सियात हूंदी आहे, त उन्हनि जो डिक्शन बि हर कंहिंजो अलॻि हूंदो आहे। ॿ माण्हू जेकॾहिं 4 माण्हू हिकिड़ी कचहरी में ॻाल्हाइनि था, त चारई हिकिड़े स्टाइल में नथा ॻाल्हाए सघनि, भले रोज़ गॾु रहंदा हुजनि हिक ॿिए सां खणी, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो डिक्शन थींदो आहे। तंहिं करे हिते हर कंहिंजो डिक्शन बि तक़रीबन साॻियो आहे। ही मुखी ॻाल्हियूं हुयूं, ही कुझु तनक़ीदी शयूं हुयूं, तंहिंजे करे नाविल चङो आहे, पहिरियों नाविल आहे राइटर जो, राइटर पाण चवे थो त मुंहिंजो पहिरियों नाविल आहे, रखी छॾियो हो, उन खां पोइ वरी हिनखे कयो आहे, त ज़ाहिर आहे अॻिते हली उमेद आहे त हिन खां घणो बहितर नाविल ईंदो ऐं हिन खां घणो वर्सेटाइल हूंदो। डॉक्टर मुबारक जी ऐं उन ॻाल्हि सां बिल्कुलु सहमत आहियां त जीअं ॾिसो नाविल जा जेको किरदार हूंदा आहिनि, ख़ुशूसन मुख्य किरदार या उन सां गॾु कुझु ॿियो एडिशनल किरदार, उनजी ट्रांसफॉर्मेशन थींदी आहे। हिते नाविल, हिते किरदार सभु स्टेरियोटाइप आहिनि। हाणे स्टेरियोटाइप किरदार में ऐं डेवलप्ड किरदार में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? डेवलप्ड किरदार इहो हूंदो आहे त उन ते राइटर महिनत कंदो आहे ऐं उन किरदार खे डेवलप कंदो आहे, उन किरदार सां अॻियां पोयां स्टोरीज़ ॻंढे करे हुन किरदार खे हिकिड़ो निमाया करे उनजो पस मंज़र वग़ैरह बयानु करे वठंदो आहे। ॿिया वरी जीअं अॼुकल्ह माइक्रो कहाणियूं या मिनी कहाणियूं या जेके नंढियूं कहाणियूं लिखिजनि लॻियूं आहिनि, उन्हनि में त किरदारु डेवलप नथो थी सघे, पोइ उते स्टेरियोटाइप किरदारु खयो वञे थो। मिसाल जेकॾहिं आउं हिकिड़े चवां थो हिन फलाणी कहाणी में हलंदे हलंदे हिकिड़ो मश्किरो आयो, हाणे मूंखे मश्किरे जे किरदार खे डेवलप करण जी ज़रूरत ई कान्हे, मूं मश्किरो चई छॾियो त पढ़ंदड़ पाण ई सम्झी वेंदो त मश्किरो छा थींदो आहे। तंहिंजे करे उहो किरदारु थियो स्टेरियोटाइप, जेको किरदारु डेवलप न थिए। हिन में को बि किरदारु मूंखे डेवलप थींदे नज़र नथो अचे, सभु जा सभु तक़रीबन स्टेरियोटाइप किरदार आहिनि। स्टेरियोटाइप किरदारु जेको हूंदो उहो रिजिड हूंदो आहे ऐं रिजिड किरदार जी ट्रांसफॉर्मेशन न थींदी आहे। त हिते प्रोटागोनिस्ट जी बि जहिड़ो आहे शुरू में आख़िर ताईं बि अहिड़ो आहे, हुन में का तब्दीली नथी अचे, जहिड़ो शुरू में हो अहिड़ो आख़िर में आहे, कंहिं में बि का तब्दीली कोन थी अचे। मूना जहिड़ी शुरू में हुई तहिड़ी आख़िर में आहे, सुल्ताना जहिड़ी शुरू में हुई तहिड़ी आख़िर में आहे। ईअं को बि किरदारु जेको आहे मुंहिंजे नज़र में, थी सघे थो को ॿियो को दोस्त रहनुमाई करे को किरदारु तब्दील थियो हुजे त थियो हुजे, बाक़ी मूंखे को बि किरदारु तब्दील थींदे हिन में नज़र नथो अचे। थैंक यू वेरी मच। महिरबानी अकबर साहब। अच्छा, हाणे असां डॉक्टर एजाज़ खां पहिरीं कमेंट्स वठूं था, पोइ वरी जेको आहे अॻियां हलूं था। डॉक्टर साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? डॉक्टर एजाज़। हा डॉक्टर साहब, हिकिड़ो सवाल आयो आहे, नाविल पढ़ंदे मुसवर जी घरवारी सां पढ़ंदड़ जी हमदर्दी त उभरे थी, पर नाविल निगार मुसवर जी ज़ाल खे कैंसर जे मर्ज़ हूंदे खेसि विसारे छॾे थो। अच्छा, हीअ असांजो तमामु, जेकॾहिं तव्हां हिन ते रिस्पॉन्ड करणु चाहियो डॉक्टर साहब। ऐं ॿियो हिकिड़ो दोस्तनि जो इहो बि राय आई आहे त नाविल पढ़ंदे अहसासु थिए थो त अव्हांजे लिखड़नि ते अमर जलील साहब जो असरु रहियो आहे, त उन हवाले सां जेकॾहिं तव्हां राय ॾियणु चाहियो, छो जो अक्सर जेके बि सिंधी राइटर्स आहिनि उन्हनि ते कंहिं न कंहिं तरीक़े सां अमर जलील साहब जो असरु ज़रूरु रहियो ई आहे, त उन खां त डिनाए नथो करे सघिजे। जी डॉक्टर साहब, डॉक्टर एजाज साहब। जी डॉक्टर साहब। अच्छा, डॉक्टर एजाज साहब असां खां वरी डिस्कनेक्ट थी विया आहिनि, ऐं जेको आहे सो असीं हलूं था सनम ॾे। सनम, तव्हां खां इहो जेको आहे सो सवाल पुछूं था जेको साईं रज़ाक सेतो साहब कयो आहे, नाविल पढ़ंदे मुसवर जी घरवारी
सां पढ़ंदड़ जी हमदर्दी त उभिरे थी, पर ईअं लॻे थो त खेसि विसारे छॾे थो। तव्हांजो इन हवाले सां तव्हां कमेंट कयो सनम। हाँ बिल्कुलु हिन नावेल में थोरा घणो इहो मसइलो आहे, मतिलबु किरदार साज़ी जे हवाले सां या कहाणी जो बि इहो मसइलो आहे त केतिरियूं जेके शयूं आहिनि न, माना हुनजी ज़ाल खे जेको मुसविर आहे हुनजी ज़ाल खे कैंसर जो मर्ज़ आहे ऐं नंढड़ी हुनजी धीअ बि आहे, पर हू छोकिरियुनि सां गॾु घुमे थो, खाए थो, पीए थो, मुफ़्त जूं शयूं, त उन में माना हू जेको आहे पंहिंजी वाइफ खे या धीअ खे विसारे थो छॾे। इहो थोरो घणो कहाणी में मसइलो आहे। इन खां अलावा ॿी ॻाल्हि इहा आहे, हिकिड़ो मिंट मां हिकिड़ी पॉइंट लिखी हुई। हा, हिन में जेको अकबर साहब ॻाल्हि कई त उन में आख़िरी जेका हुई त माना वरी बि जेको दुआ जो किरदारु आहे उहो इनखे नावेल खे जेको आहे उहो चेंज थो करे। ॿिया किरदार त ख़ैर नथा करे सघनि, माना दुआ जो ई किरदारु आहे जेको नावेल खे इख़्तिदाम ते पहुचाए थो, पुॼाणी ते, ऐं उहा ई चेंज थिए थी, पर हीउ जेको मुख्य किरदारु आहे उहो आख़िर ताईं तब्दील नथो थिए। ज़ाल जी क़बर ते बि वञे थो ऐं उन सां गॾोगॾु माना पाण ई मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चढ़ी थो वञे। ऐं ॿी मूंखे हिकिड़ी हैरत लॻी त जॾहिं दुआ हिननि जे ॻोठु वञे थी त उन में हुनजी धीअ जॾहिं हुन सां चांडोकी मिले थी त उहा बिल्कुलु ईअं मिले थी ॼणो उहा न खां सालनि खां वठी वाक़ुफ़ु हुजे, ऐं नंढड़ी छोकिरी जे किरदार खे बि सुठे नमूने सां माना नाहे चिटियो वियो। इहो माना मूंखे थोरो अजीब लॻो। ॿियो इहो आहे त जेको किरदारु आहे उहो हाणे शयूं त काफ़ी वाज़े थी वियूं, पर इहो आहे त क़िस्मत जे हथों यरगमाल थियल आहे, माना हू पाण खे मुकमिल तौर ते क़िस्मत जे हवाले छॾे थो ॾे ऐं क़िस्मत जीअं करेसि थी उअं ई करे थो। ईअं मतिलबु न हुजणु खपे नावलनि में। अक्सर करे ईअं ई हूंदो आहे असांजे नावलनि में, जेको हीरो हूंदो आहे उहो बिल्कुलु पाण खे हालतुनि या क़िस्मत जे हवाले सां छॾे थो ॾे। बाक़ी रज़ाक साहब जो मुंहिंजे ख्याल में इहो ई सुवाल हुयो त हुनजी जेका ज़ाल आहे, ऐं हा मूंखे इन ॻाल्हि ते हैरत लॻी त हूअ कैंसर जी मरीज़ आहे ऐं बर्थ भरे पाण ई घर जो हिकिड़ो ख़र्चु हलाए थी ऐं हीअ मुफ़्त जा मतिलबु खाईंदो पीअंदो, शराब पीअंदो, घुमंदो फिरंदो वधे थो ऐं का ख़ासि हिनखे परेशानी न आहे। जीअं था कलीम आऊं हिन जो थोरो कलीम आऊं हिन ते थोरो रिस्पॉन्ड कयां रज़ाक साहब जे जी सवाल जी सर, जी 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 जी। ॾिसो, इन में आऊं राइटर जो दिफ़ा कंदुसि। राइटर खे पाण दिफ़ा न करणु खपे, उनजो ॿियो दिफ़ा करे त को बहितर आहे। ऐं हिन में राइटर जो दिफ़ा कंदुसि। ॾिसो, तव्हां जॾहिं पढ़ो था त जॻह जॻह ते हू परेशान रहे थो, हू ज़ाहिर नथो करे, पर हुनखे जॾहिं पढ़ंदड़ खे बि महसूसु थिए थो त हीउ रंगरलियूं बि मल्हाए पियो, पोइ परेशान छो आहे। लेकिन अॻिते हली ख़बर पवे थी त परेशान इन करे आहे जो हुनजी ज़ाल खे कैंसर आहे ऐं हू उनजी गिणती करे थो। लेकिन हू छा करे, हू ॻोठु कीअं वञे? हुन वटि नौकिरी मां हुनखे पहिरीं जवाबु मिली थो वञे, उन खां पोइ हू टीचर जी नौकिरी करे थो। उन टीचर जी नौकिरी में ज़ाहिर आहे हू पंहिंजो गुज़र सफ़र बि करे ऐं पोइ ज़ाल जो इलाज बि उन्हनि पैसनि मां कराईंदो। जेकॾहिं हू ॻणती करे अची ज़ाल जे लाइ वेही रहे त हुन वटि त 5 रुपया बि छो जो ॿियो बैकग्राउंड त असांखे ख़बर न आहे त या हिन जा प्रोटागोनिस्ट जा ॿिया केतिरा आहिनि, माउ पीउ आहिनि या न आहिनि, भाउ भेण आहिनि न आहिनि, ॿिया ख़ानदान, का ख़बर न आहे असांखे। तंहिं करे असां इहो ई प्रिज़्यूम कयूं था त हू अकेलो आहे दुनिया में। त पोइ आख़िर केरु, जेकॾहिं ही न कमाए त पोइ हुनजो केरु कंदो? हा, बाक़ी इहा तनक़ीद ज़रूरु थी सघे थी, जेका आउं पाण बि करियां थो, त हिकिड़े ॻोठ में कैंसर जी मरीज़ा रही कीअं थी सघे? कैंसर जी मरीज़ा खे त हू केमोथेरेपी करणी पवे थी, उनजो त मुसलसिल ऐं महांगो इलाज करणो पवे थो, त उहो ॻोठ में तूं कीअं रही सघे थी? कैंसर जी मरीज़ा त मुसलसिल हुनखे डॉक्टरनि जे हवाले हूंदो आहे माण्हू, ऐं उन खां पोइ जेसि ताईं या त इलाज मुकमिल थी वञे या मरी वञे तेसीं ताईं त हू डॉक्टरनि जे हवाले हूंदो आहे। त हू कीअं वेठी ॻोठ में भर्त भरे ऐं जहिड़ो हुनखे कुझु को मरण जो इंतज़ारु वेठी करे? मरंदो त आहे माण्हू कैंसर में अक्सर करे, पर ईअं कोन मरंदो आहे, या त अस्पताल में मरंदो आहे या इलाज थींदे थींदे मरंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा, हिकिड़ो डायलॉग आऊं तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां जेको मुंहिंजे लाइ थोरो अजीब हो। सुफ़े नंबर 187 ते हाणे जेका धीउ आहे चांडोकी, उनजी उमिरि आहे 7 साल, आख़िरी सुफ़ा आहिनि। त ही मुसविर चए थो हिनखे, पंहिंजो दुआ खे, हा तूं सही पई चवीं,
पर चंड सितारनि जहिड़ा वजूद कॾहिं कॾहिं हमेशह ग्रहण में ज़िंदगी गुज़ारे छॾींदा आहिनि। चांडोकीअ हिकु नज़र दुआ ते विधी ऐं दुआ जे चेहरे तां नज़र हटाए मुसविर जे अखियुनि में अखियूं अटकाए क्रोध मां चयो, अबू, तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं अमीअ सां करे हुनजे रूह खे ज़ख़्मी करे छॾींदा हुआ, पर आंटी जे रूह खे त ईअं ज़ख़्मी न करियो। ही डायलॉग 7 सालनि जी छोकिरी नथी ॻाल्हाए सघे। अमी जे रूह खे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे तव्हां ज़ख़्मी कंदा हुआ ऐं तव्हां आंटी जे रूह खे त तव्हां ज़ख़्मी न कयो। 7 सालनि जी छोकिरी अहिड़ो डायलॉग ॻाल्हाए मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि। जी थोरो कलीम मां बि इन हवाले सां राइटर जो दिफ़ा कंदुसि। कलीम इजाज़त आहे त? अदा कलीम साहब। हेलो, जी जी डॉक्टर साहब। हा, उहा ॻाल्हि इहा आहे त ॾिसो किथे बि विसारे कोन थो हुनखे। मिसाल गुलनाज़ जो अच्छा, कैरेक्टर आहे, बार बार हुनखे ॿुधाए थो गुलनाज़ खे त मां मैरिड आहियां, मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी धीउ आहे। साॻिए नमूने सुल्ताना जंहिं महिल हुनखे वठी थी वञे पंहिंजे फ्लैट ते ऐं पंहिंजी ॿिनि भेणुनि सां मिलाए थी पई, हुनखे बि ॿुधाए थो। सरबत सां जंहिं महिल वेह अफ़शां अचे थी पई, उते बि क्लियरली हुनखे ॿुधाए थो त मां मैरिड आहियां। ऐं स्कूल में बि दुआ खे मां सम्झां थो त उहो घरवारी खे कोन थो विसारे ऐं उनजो प्रोटोकॉलिस्ट आहे उहो हर जाइ ते ज़िक्र करे थो। ऐं उनखे जेका मायूसी छायल आहे उहा मां सम्झां थो ॿिनि हवालनि सां। हिकिड़ी वॾी डोमिनेंट जेका मायूसी आहे शगुफ्ता जी बेवफ़ाई जो आहे, जेका यूनिवर्सिटी दौर ते हुई, जेका दोस्त हुई, ॿियो हुन सां घरवारी जो मसइलो हुयो। माशी तौर ते ज़ाहिर एतिरो सॻारो कोन हुयो, पर मां सम्झां थो किथे बि मुनाफ़िकी करे या बेवकूफ़ी थी करे इहो कोन कई त उहो छोकिरी खे ख़ुशि रखिणो आहे। कूड़ ॻाल्हाए मां मैरिज कोन आहियां, मुंहिंजी घरवारी कोन्हे, किथे बि हुनखे कैरेक्टर विसारे कोन थो। जेतोणीकि जेको अकबर साहब डायलॉग ॿुधायो उहो डायलॉग असांखे ॿुधाए थो उन डायलॉग में थोरो हिते एजाज़ साहब जेको आहे फॉल्ट छॾे वियो आहे। इहो आहे त उहे ज़ाहिर सदाई हुन सां हमदर्दी ॾेखारींदी आहे, पर जंहिं महिल रूह चालू थी थिए तव्हां हुनजे रूह खे ज़ख़्मी कंदा आहियो, हिनजो मतिलबु इहो आहे त हू सिर्फ़ु हुन सां हमदर्दी न कंदो, विक्टिमाइज़ बि कंदो हुयो। जेको ज़िंदगी जी ॻाल्हि में ज़ाहिर पोइ बि मां सम्झां थो सॼी नावेल में कैरेक्टर किथे बि पंहिंजी घरवारी खे विसारे कोन थो, हुनखे यादि रखणो अचे थो पियो। ऐं हुन सां गॾो सेम टाइम ते हू पंहिंजे ॿियनि शयुनि खे बि जेको आहे उहो एंटरटेन करे थो ऐं उन्हनि शयुनि खां मज़ो वठे थो। जी कलीम साहब। कलीम साहब किथे आयो? जी जी हा। अच्छा, ही असां वटि सीमा चांडियो जो हिकिड़ो सुवालु आयो आहे। कंहिं बि सुठे लेखक खे पढ़ण सां हिकु आम माण्हू त उनजो असरु घणी देरि ताईं रहे थो, पर हिकु लेखक मुंहिंजे ख़्याल में घणो वक़्तु उनजे असर हेठि हूंदो आहे। ऐं जेकॾहिं लेखक चाहे थो ॿिए जे रंग में बि तरंगजे त पोइ कंहिंखे पढ़ण खां पोइ कुझु वक़्फ़ो विझी लिखिजे। अच्छा, इन ते अकबर साहब तव्हां रिस्पॉन्ड कंदव या डॉक्टर साहब? भले आउं बि ॿुधायां थो। ही सीमा चांडियो हा, जो सवाल आहे, हिन ते तव्हां रिस्पॉन्ड कंदव सर? अकबर साहब। लॻे थो का इंडिया जी का छोकिरी आहे हुन सुवाल पुछो आहे। इहो सर, ही पंहिंजो सीमा चांडियो पंहिंजो नालो हिंदी में लिखियो आहे। अच्छा, मूंखे ख़बर न हुई। अच्छा, हाणे ईअं आहे त असर त माण्हू वठे थो, ज़ाहिर आहे पैदाइशी असलूब कंहिंजो बि कोन हूंदो आहे। माण्हू कंहिंखां न जी कंहिंखां जी जी सिखे थो, कंहिंजो असर वठे थो। असर वठण का बुरी ॻाल्हि न आहे। म्यूज़िक में तव्हां ॾिसंदव त मेहदी हसन जे अंदाज़ में ॿिया एतिरो ॻाईंदा आहिनि ज़बरदस्त, जो लॻे थो मेहदी हसन पाण पियो ॻाए। उहो वठणु खपे या न खपे ॿी ॻाल्हि आहे, पर वठण को बुरी शइ कोन्हे। ॿियो इहो त जेकॾहिं माण्हू चाहे थो त
मुकमिल तौर ते ॿिए जे असर में अची न लिखां ऐं मुंहिंजो असलूब हुजे, त उन जे लाइ इहो आहे त हू वैराइटी ऑफ द राइटर्स खे पढ़े, उहो मुख़्तलिफ़ राइटर्स खे पढ़े। अॼु जे दौर में त इहो सजेस्ट कंदुसि त जेके नाविल निगार आहिनि नवां या पुराणा, त अॼु जदीद दौर में असां वटि किताबनि जी तरसील तमामु तेज़ थी चुकी आहे। तव्हां ॾिसो त ही नोबेल लॉरेट जेका माई हाणे नोबेल इनाम मिलियो आहे, त हाणे सिंधी में तर्जुमा बि शुरू थी विया आहिनि हुन जा, उर्दू वारनि बि कनि पिया, ऐं इहे नाविल असां वटि अॻे ई लिबर्टी बुक शॉप ते मौजूदु आहे। कमाल न आहे, अॻे असां वटि नाविल पहुचंदा हुआ, कॾहिं पहुचंदा हुआ थॉमस एंड थॉमस ते ॿाहिरां नाविल जॾहिं जहाज़ भरिजी अचे। हाणे त तमामु तेज़ी सां हुन खां सवाइ इंटरनेट ते बि नाविल पिया आहिनि। त इहो चवंदुसि राइटर्स खे त जेकॾहिं साल में 3 नाविल ज़रूरु पढ़नि, अंग्रेज़ी में, जेकॾहिं अंग्रेज़ी सुठी आहे न त पोइ तर्जुमनि में पढ़नि, हिकिड़ो कंहिं नोबेल लॉरेट जो पढ़नि, जेको बि करंट हुजे या माज़ी जो को नोबेल लॉरेट हुजे, पर नोबेल लॉरेट खे जो को नाविल हिकिड़ो पढ़णु खपे साल में। हिकिड़ो नाविल जेको उन साल बुकर प्राइज़ जंहिंखे मिलियो हुजे उहो पढ़णु खपे। ऐं टियों हू पंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़, भले उहो क्लासिक्स में इंट्रस्टेड आहे त क्लासिक्स पढ़े, मॉडर्न में इंट्रस्टेड आहे त मॉडर्न पढ़े, या टियों को बि भले पंहिंजी मर्ज़ी सां पढ़े। पर इहे 2 नाविल लाज़मी प्लस टियों पंहिंजी मर्ज़ी जो नाविल ज़रूरु पढ़े, घटि में घटि इहे 3 ज़रूरु पढ़े। उन खां अलावा असांजो कंटेम्पररी जेको राइटर उर्दू में लिखे पियो उनखे बि ज़रूरु पढ़े। ईअं न जो असां पंहिंजे खूह जे ॾर थिया वेठा हुजूं, पंहिंजे मुंहुं जेको वणे सो असीं वेठा लिखूं, दुनिया सां असां गॾु न हलूं। असांखे उर्दू वारनि खे बि ॾिसणु खपे, जेको उर्दू में अली अकबर नातिक छा पियो लिखे, या मिर्ज़ा ताहिर बेग छा पियो लिखे, या वॾो शाहकार नाविल जेको लिखी वियो आहे कई चांद ते सरे आसमां, उहो आहे, या ॿिया जेके आहिनि, हाणे रफ़ाकत जो नओं नाविल आयो आहे उर्दू में बि, तमामु ज़बरदस्त राइटर आहिनि जेके लिखनि पिया, उन्हनि सां गॾोगॾु हलणु खपे। जे न त असां पोइते रहिजी वेंदासीं, पंहिंजे कंटेंट में बि पंहिंजे अंदाज़ में बि। थैंक यू। अच्छा, अख्तर ॾे हलूं था। अख्तर, मुंहिंजो अव्हां खां जेको आहे सो हिन नाविल में किरदार नगारी जे हवाले सां सवाल आहे, ऐं हीउ जेको रज़ाक साहब जेको सवाल कयो मुसवर जी ज़ाल वारो, तव्हां उन ते जेकॾहिं रिस्पॉन्ड कयो, तव्हांखे हिन में कहिड़ा किरदार वधीक पावरफुल लॻा ऐं कहिड़नि ते वधीक महिनत थियणु घुरिजे पई? जी अख्तर। जी, हिन में जेको सवेरे इहो डॉक्टर साहब ॻाल्हि कई या सनम ॻाल्हि करे वई, त उन में वरी डॉक्टर साहब चयो था राइटर जो दिफ़ा कंदसि। मूंखे जेको संदसि घरवारी जो जेको किरदारु आहे उन में, ऐं ॿियूं जेके छोकिरियूं आहिनि या औरतूं आहिनि उन्हनि जे किरदारनि में जेका ॻाल्हि नज़र अचे थी मुसविर पारां, त उन जी हमदर्दी पंहिंजी गर्लफ्रेंड सां थोरी वधीक आहे बनिस्बत ज़ाल जे, जॾहिं त हू उन जी जीवन साथियाणी आहे, पर उन ॾांहुं, ऐं उहा हिकिड़ी ख़तरनाक बीमारी में वरितल आहे जंहिंमें उनजो बचणु मुश्किल आहे, पर उन ॾांहुं हुनजो हिकिड़ो पैसिव क़िस्म जो जेको रवैयो आहे उहो हिन सॼे नाविल में नज़र अचे थो। बाक़ी जेको मुसविर जो किरदारु आहे उन में अॻु में ज़िक्र करे आयो आहियां, ऐं वरी बि उन ते रोशनी विझंदुसि त हू ठीकु आहे, उहो हिकिड़ो स्मार्ट छोकिरो आहे, सुहिणो आहे, गुड लुकिंग आहे, पर माना हर औरत जो हुन ते फिदा थियण जो मयार इहो नथो थी सघे। त माना मिसाल तौरु को माण्हू सुहिणो आहे त उन ते हर माई उन जी सूंह जे करे फिदा थींदी। जंहिं असीं मटीरियल या मादी दुनिया में रहूं था उते जेके प्यार जा जेके अमल आहिनि या उहे बि मादी थी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि में इहे सभु शयूं जेके समाजी तौरु शामिलु थी वेंदियूं आहिनि। त आउं सम्झां थो त उन किरदार में ज़रूरत हुई मुसविर जंहिंमें, त उन में के अहिड़ी का उणाई या का अहिड़ी परफेक्शन जेका नज़र थी अचे, उन जो जेको आहे उहो थोरो अजीब थो लॻे उहो। बाक़ी ॿिया जेके औरतुनि जा किरदार आहिनि त उहो त अकबर साहब बि उन ते ॻाल्हाए चुको आहे, त उहो उन्हनि जो जेको मिज़ाज आहे या टोन जेको असीं ॾिसूं था त उहो लॻभॻि साॻियूं आहे। मिसाल तौरु मोना जेकॾहिं हालतुनि जी मारियल लाइ उहो मजबूरी में पंहिंजे बास सां जेको सो शादी करे थी, पर वरी बि मुसविर सां ई अटैच रहे थी। ईअं ई वरी हू जेका गुलनाज़ आहे उहा जंहिंजे मसवाड़ जे घर में रहे थो, त उन जो बि जेको किरदारु आहे जेको उहो तक़रीबन उहो हिकु जहिड़ो लॻे थो। त
किरदारनि जी घणाई ज़रूर आहे हिन में, पर किरदारनि जी वैरायटी जी ज़रूरत हुई। उहे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुजनि हा, उहे मिज़ाजनि में थोरा मुख़्तलिफ़ नज़र अचनि हा, पंहिंजी आदतुनि में थोरा मुख़्तलिफ़ नज़र अचनि हा, ऐं पंहिंजी सिरिश्त में पंहिंजी नफ़्सियात में थोरा अलॻि थलॻि जेकॾहिं ॾेखारिया वञनि हा इन्हनि ई औरतुनि जा किरदार प्रिंसिपल आहे या ॿियूं जेके बि छोकिरियूं आहिनि, त आउं सम्झां थो उन ते जेकॾहिं डॉक्टर साहिबु कमु करे हा उन्हनि किरदारनि जे हवाले सां, ख़ासि तौर ते औरतुनि जे किरदारनि जे हवाले त उहे वधीक सगारा थी सघिया पिए, उन्हनि में वधीक जेको सो वैरायटी अचे हा, ऐं उहे घणा हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ नज़र अचनि हा असांखे। जी महिरबानी अख्तर। अच्छा, ही सीमा चांडियो वरी कमेंट कयो आहे, सर मूं वक़फ़ो विझी पढ़ण जी न पर वक़फ़ो विझी लिखण जी ॻाल्हि कई आहे। अच्छा सीमा साहिबा, असल में मसइलो इहो आहे त लिखण हर राइटर जो टेम्पो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे, हू पंहिंजे एक्सपीरियंस सां, पंहिंजे अंदाज़ सां ऐं पंहिंजनि मुशाहिदनि मां जेके शयूं हासिलु कंदो आहे ऐं रीडिंग मां जेके शयूं हासिलु कंदो आहे उहे ई लिखण जी कोशिशि कंदो आहे। ऐं उन हर लेखक जो टेम्पो अलॻि थो थिए। इहो ज़रूरी कोन्हे त वॾे वक़फ़े खां पोइ का लेखक का शइ लिखे त उहा तमामु आलीशान हुजे, शाहकार हुजे, ऐं को तकिड़ो तकिड़ो लिखे थो त उहो किनो थो लिखे या सुठो नथो लिखे। मिसाल तौरु काज़ो इशिगोरा नोबेल प्राइज़ विनर आहे, उहो उन जा 2 सालनि में नॉवेल, माना साल साल जे वक़्फ़े खां ॿ टे नॉवेल बि आया आहिनि, ऐं उन जा उहो नॉवेल जेका आहे सो कमाल जा आहिनि। अहिड़ा खोड़ लेखक आहिनि जेके हिकिड़े ई वक़्तु जेको आहे सो हिक खां वधीक शयुनि ते कमु कंदा आहिनि, जंहिंजो मिसाल बुरहान पामक आहे, उहो बि नोबेल लॉरेट आहे। ऐं उन हिकिड़े इंटरव्यू में चयो हो त जेको आहे सो मां 2-3 नॉवलनि ते हिकिड़े ई वक़्तु कमु कंदो आहियां, ऐं मां कॾहिं बि सीक्वेंस में न लिखंदो आहियां। जॾहिं मुंहिंजो मूड दिमाग़ में अची वियो त नॉवेल जो 8हों चैप्टर पहिरीं लिखंदो आहियां, 6हों चैप्टर पोइ लिखंदो आहियां। त इहो जेको आहे सो राइटर जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा एक्सपीरियंसिस आहिनि। अच्छा ॿियो नॉवेल जेको हिन नॉवेल में बि मूंखे पढ़ंदे हिकु शइ जी खोट महसूस थी त सुठा जेके वॾा लेखक हूंदा आहिनि उहे पंहिंजे नॉवेल में स्टोरी सां गॾु रिलेटेड कॉमेंट्री कंदा हलंदा आहिनि, त उन शइ खे डिस्क्राइब बि कंदा हलंदा आहिनि ऐं पंहिंजो इनपुट ॾींदा हलंदा आहिनि। जेको बि हू शयूं खणनि था, मिसाल तौरु सियासत जो खणनि था त उन ते कॉमेंट्री कंदा हलंदा आहिनि, या मोहबत खे खणनि था त उन ते सिर्फ़ु इहा किरदार खे इन्वॉल्व नथा कनि, पर उन ते उन्हनि जा पंहिंजा जेके थॉट्स आहिनि उहे कॉमेंट्री जे थ्रू बि कंदा कंदा आहियूं। उहो जेका कॉमेंट्री हूंदी आहे उहा नॉवेल खे वधीक शानदार बणाए छॾे थी। मुंहिंजे ख़्याल में इहो इन सवाल जो जवाबु थी वियो। अच्छा ख़ाली मां हिकिड़ो एड कयां, हाणे जेको आहे सो बाक़ी असां वटि इशिगोरो बुरहान पामक एलिफ शफ़क़ ते भली न बि वञूं, कलीम बुख जा नॉवेल ॾिसूं, माना हर नॉवेल जेको आहे ॿियो नॉवेल अचे थो हर साल में नॉवेल ऐं सभु मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। लिखो पिया जो सीन में वरी 15 मिंट खनि बचा आहिनि ऐं डॉक्टर मुबारक साहब तव्हां ॾे अचूं था। ऐं अच्छा दोस्तो डॉक्टर साहब जो आवाज़ अचे थो? मूं वटि कोन पियो अचे डॉक्टर साहब जो आवाज़। बस मां हाणे ॻाल्हि पूरी करे वियुसि। मां वरी तव्हांजो मिसाल पे ॾिनो और तव्हां फिर कंटिन्यू कयो पिए। मां चयो असां वटि कलीम बुख जो मिसाल आहे, उहो टेम्पो जेको आहे राइटर जो पंहिंजो हूंदो आहे, जेकॾहिं उहो निभाए सघे थो त वक़्त खां सवाइ बि लिखी सघे थो, पर जेकॾहिं नथो निभाए सघे त पोइ उहो हिकिड़े असर खां निकिरण जे लाइ ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे वक़्फ़ो करणु खपे। उहो राइटर पंहिंजी टेम्परामेंट हूंदी आहे, उहो उनखे डील करे उनखे जेको आहे उहो लिखी बि सघे थो, न बि लिखी सघे थो। हर राइटर जेकी पंहिंजी राइटिंग हूंदी आहे उहो हुनखे जीअं निभाए सघे। वक़्फ़ो मां सम्झां थो एतिरो ज़रूरी कोन्हे। जी कलीम साहब तव्हां कंटिन्यू।
अच्छा अख्तर तव्हां खे आवाज़ अचे पियो? अख्तर तव्हां ही कंडक्ट कयो, मुंहिंजो नेट जो थोरो प्रॉब्लम थी वियो आहे, मां डिस्कनेक्ट थी वेंदुमि, नेट जो थोरो ब्लॉक थी वियो आहे। तव्हां अख्तर हिन खे कंडक्ट कयो अॻियां। आवाज़ जो इशू लॻे पियो। अल्ताफ़ सैदो साहब बि असांखे मुसलसल ॿुधे थो ऐं ॿुधाए थो त आवाज़ जो इशू सभिनी सां आहे। या फिर मूंखे लॻे थो त वाकई नेट जो सभिनी सां मसइलो आहे, आवाज़ पूरो ॿुधण में कोन थो अचे, डिस्कनेक्ट। अकबर साहब तव्हां हिन हवाले सां वक़्फ़े जे हवाले सां कलीम साहब बि करे वियो आहे, पहिरीं ॻाल्हि मां बि थोरी इजाज़त कई आहे। तव्हां थोरो सीमा चंद इन सुवाल जो जवाबु तव्हां कंटिन्यू कयो। राइटर खे वक़्फ़ो करणु खपे ऐं लिखणु खपे, पोयों हिकिड़ो जेको नावेल लिखी चुको हूंदो आहे हुन खां पोइ वरी उनखे असर खां लिखण जे लाइ उनखे वक़्फ़ो करणु खपे। नसीमा तव्हांजो चए थी किताब जे लाइ छा चवंदा? उहो ॾिसो, राइटर जी इंस्पायरेशन, हिकिड़ा राइटर इंस्पायरेशन हुननि खे मिलंदी आहे पोइ लिखंदा आहिनि, ॿिया राइटर पनो ऐं पेन खणी टेबल ते वेही ऐं पोइ ख़्यालनि खे पकड़ण ऐं कोशिशि कंदा आहिनि। लफ़्ज़ मूं कोशिशि इन करे इस्तेमालु कयो आहे जो ॿ तरीक़ा आहिनि लिखण जा, हिकिड़ो इंस्पायरेशन सां लिखण, कोशिशि सां लिखण। जेके कोशिशि सां लिखनि था उन्हनि खे बहितर आहे त उन्हनि खे वक़्फ़ो करणु खपे ताकी हुननि में बि इंस्पायरेशन। बाक़ी के माण्हू एतिरा इंस्पायर्ड हिकिड़ो नावेल हलंदे हलंदे उन ज़हन में ॿिए नावेल जो ख़ाको जुड़ी वञे थो। बल्कि केतिरा त ईअं बि कनि था, उन्हनि जूं ऑटोबायोग्राफीज़ या बायोग्राफीज़ पढ़ो तूं, नावेल हिकिड़ो लिखंदे लिखंदे हुनखे अधु में छॾे वरी ॿियो नावेल लिखणु शुरू कनि था, चवनि था त भई हिन जा ख़्यालात असांजे दिमाग़। इहो आहे अंडर इंस्पायरेशन लिखणु। त आउं चवंदुसि राइटर खे जेकॾहिं इंस्पायरेशन थिए पई तो भले हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो नावेल ख़तमु करे थो, ॿिए ॾींहुं ॿियो नावेल शुरू करे, पर जेकॾहिं हुनखे इंस्पायरेशन न आहे तूं ज़बरदस्ती न करे पंहिंजो पाण सां, ज़ोरी न करे। ज़ोरी करण सां पना त कारा करे विझंदो, पर हू पंहिंजो अची कोन सघंदो हुन वटि, उहा तख़लीक़ी शइ न पैदा करे सघंदो। ठीकु आहे। अख्तर साहब तव्हां वेठा आहियो, ॿुधो पिया? जी सर। उस्ताद अच्छा हाणे दोस्तो उस्ताद निज़ामानी चयो आहे ऐं इत्तेफ़ाक़ सां कुझु ॾींहं पहिरीं मूं किताब खे पढ़ियो त उस्ताद निज़ामानी जो लिखियो, त मूं उन में का इंफॉर्मेशन सुठो थियो उस्ताद तव्हांखे फ़ोन करे इंफॉर्मेशन वठंदुसि। जी मुंहिंजे ख़्याल में हाणे पाण आख़िरी कमेंट्स जी तरफ़ वधूं पिया। डॉक्टर साहब तव्हांजो आवाज़ सही न पियो अचे, सभु शिकायतूं कनि पिया कमेंट्स में। मुंहिंजो आवाज़ सही नथो अचे या सभिनी जो? न न तव्हांजो नथो अचे, मूंखे त तव्हांजो नथो अचे, बाक़ी ओवरऑल सभु कमेंट में चवनि था त आवाज़ सही नथो अचे ऐं तव्हांजो इलाही घटि थो अचे। मां त तव्हांजो सिर्फ़ु ॾिठो, चहिरो ॾिठो, बाक़ी आवाज़ मूंखे हिकु लफ़्ज़ बि सम्झ में न आयो। तव्हांजी महिरबानी, तव्हां घटि में घटि चहिरो त ॾिठो, मूंखे त आवाज़ सही थो अचे। न तव्हांजो आवाज़ थोरो माना माइक लॻे थो परे आहे। डॉक्टर साहब हा जी 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 डॉक्टर साहब तव्हांजी माइक में जेको लुॾण इहो तव्हांखे इहो डिस्टर्ब करे, माइक लोॾियो न। अञा त तव्हांजी रिटायरमेंट में काफ़ी साल आहिनि, हींअर खां ई ॾकणी शुरू थी वई। कलीम साहब इहो हाले कीअं तव्हांखे थो पियो? कलीम साहब ॾकणी जो तालुक, माइक सां नॉइस थो अचे। कलीम जी सर। साहब पॉइंट ऑफ ऑर्डर ॻाल्हि इहा आहे त ॾकणी जो तालुक रिटायरमेंट सां कोन्हे। जी सर। जी जी बिल्कुलु। अकबर साहब रिटायर थियल आहे, ॾिसो कोन पियो ॾके, ॾिसो। हा इहो या त तव्हां ते प्रेशर वधी वियो आहे डॉक्टर साहब। अॻिते हलो जी जी। अच्छा दोस्तो, बाक़ी असां वटि आख़िरी 10 मिंट बचानी। सीमा चांडियो वरी हिकिड़ो असांखे सवाल मोकिलियो आहे, अलाए मूंखे सही तव्हां
सम्झ में न पियो अचे सर, तव्हां पढ़ी सघो था अकबर साहब या डॉक्टर साहब? वाईफाई वारनि वटि नेट जो इशू न आहे हूंदो, सिम ते वाईफाई नेट वारनि वटि, इस्तेमाल अच्छा कंदड़ नेट जो स्ट्रीम जो मज़ो ख़राब करे था छॾनि। सही आहे, वाईफाई वारनि वटि मसइलो न हूंदो आहे, सिम वारनि वटि हूंदो आहे, इहा सही आहे। असां वटि त लाइट बि अचे वञे पई। आख़िरी कमेंट्स तरफ़ वधूं, टाइम थोरो आहे। अकबर साहब तव्हां पंहिंजा आख़िरी अच्छा कमेंट्स ॾियो, जी पहिरें सनम खां वठूं था, पोइ अकबर जी साहब, सर, पोइ तव्हां तव्हां। लास्ट कमेंट ॾिजो। जी जी सर, मां ॻाल्हायां या अकबर साहब ॻाल्हाईंदा? तव्हां ॻाल्हायो, पोइ अकबर साहब खां वठूं था कमेंट। सनम तव्हां ॻाल्हायो। हा, तक़रीबन सॼो नाविल ते जेको असांजो ॻाल्हाइण जो सॼो हुयो सिलसिलो, उहो त हाणे आख़िरी टाइम आहे पूरो ई थी वियो, ऐं नाविल ते सभिनी पासनि ते असां ॻाल्हायोसीं। मूंखे हिन नाविल जूं कुझु ॻाल्हियूं सुठियूं बि लॻियूं। उहो इहो हुयो त जेके आम तौर ते असां वटि नाविल हूंदा आहिनि न, जेके अॼुकल्ह लिखिया पिया वञनि, उन में शायदि तव्हां ज़िक्र बि कयो पर मां ॿुधो न, त उन में इहो हूंदा त वॾा वॾा भाषण ॾिनल हूंदा आहिनि, या सम्झो मां सिधो लफ़्ज़ चवां त लेखक जेको हूंदो आहे उहो पटड़ी तां लही वेंदो आहे। हिन में इहो आहे त लेखक पटड़ी ते हले थो, माना हू पंहिंजी जेका स्टोरी आहे शुरू करे थो, पोइ जेको स्टोरी जो विच आहे या आख़िर ताईं उहो माना उनखे पंहिंजे मौज़ू खे जेको आहे उहो निभाईंदो अचे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में मंज़र निगारी बि ॾाढी सुठी आहे, माना जेके अक्स चिटियल आहिनि उहे ख़ैर डायलॉग त जेके आहिनि उहे वाक़ई सभिनी चयो त ड्रामे वांगुरु आहिनि, या सभई डायलॉग जेकॾहिं नाला हटाए छॾियो त सम्झ में ई नथा अचनि। मां त सभु डायलॉग वराए वराए पढ़िया त केरु थो ॻाल्हाए, छो जो कंहिं बि किरदार जे जेको आहे न उहो फ़र्क़ु महसूसु नथो थिए। पर जेका मंज़र निगारी आहे, मंज़र निगारी मूंखे ॾाढी वणी। जीअं आख़िरी हुन में आहे ट्रेन वारो जेको मंज़र आहे उहो ॾाढो सुठो चिटियल आहे, ऐं हर शइ जेका आहे उहा सन्ही खां सन्ही शइ बारीक बीनी सां चिटियल आहे। बसि इहे ई मुंहिंजा आख़िरी कमेंट आहिनि। जी अदा कलीम। ट्रेन वारे सीन ते हिकिड़ी फिल्म तव्हांखे यादि अची वई? हा, थोरो इहे शयूं शाहरुख खान ऐं काजल वारी यादि कयो? जी जी जा अपनी ज़िंदगी जी ले। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अरे छो ट्रेन हले थी, वरी पोइ हिकदमि बीठी थी वञे ऐं पोइ द्वार लही थी अचे। दिल वाले दुल्हनिया। बहरहाल उहो जेको बि आहे उहो मतिलबु मंज़र निगारी सुठी आहे, मूंखे मंज़र निगारी वणी। ऐं मां चयो न त जीअं असां वटि आम तौर ते नाविल निगार असां सां कावड़बा बि आहिनि ऐं असांखे ॻाल्हाईंदा बि आहिनि, भले ॻाल्हाइनि, उहो मसइलो न आहे। पर असां चाहियूं था त उहो पंहिंजी जेका ट्रैक वठनि था, पटड़ी वठनि था, घटि में घटि उन ते त हलनि। एॾो को वॾो शाहकार नाविल यादगार नथा लिखनि त घटि में घटि पंहिंजी लाइन ते त हलनि न। त हिन लेखक खे मां इन ॻाल्हि जे हवाले सां जस्ट ॾींदसि, ॾाढो सुठो माना इन हवाले सां शुरू खां वठी आख़िर ताईं निभाए वियो आहे। जी डॉक्टर साहब। जी वॾी महिरबानी। अकबर साहब तव्हां पंहिंजा आख़िरी कमेंट्स ॾियो। जी आउं वरी सनम वारी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त असां वटि जेके घणा नाविल अहिड़ा पढ़िया आहिनि वेझड़ाई में, 40-50 नाविल अहिड़ा पढ़िया आहिनि जिन में या त लेक्चर आहे, या तारीख़ जो को टुकड़ो कॉपी पेस्ट कयल आहे, या सेमिनार आहे उन ते ॻाल्हाइनि वेठा, या 4 दोस्त वेठा आहिनि आम्हूं साम्हूं, चांहि पीअनि पिया, कॉफ़ी पीअनि पिया, ऐं 68 सुफ़नि जो हिकिड़ो हिकिड़ो डायलॉग ॻाल्हाइनि पिया। 68 सुफ़नि जो डायलॉग डॉक्टर साहब। त उन में रीडर इहो भुलिजी वञे थो त नाविल पियो पढ़ां या नॉन फिक्शन पियो पढ़ां, तारीख़ जाग्राफी पियो पढ़ां, सियासत पियो पढ़ां, या ॿी का शइ पियो पढ़ां। अक्सर नाविलनि में इहा घणी शइ आहे। इहा सनम जी ॻाल्हि ठीकु आहे त हिन नाविल में जेको बि उनजा पंहिंजा फिलास पंहिंजी जॻह ते, पर हुन जेका बि स्ट्रीम खई आहे उन ते आहे, किथे भाषण नथो ॾे। भाषण ॾियणु जेको आहे उहो नाविल में बिल्कुलु बि सुठो नथो लॻे। पोइ 2-4 जुमिला हुजनि त बि ठीकु आहे न, जेको सुफ़नि जा सुफ़ा अधु नाविल जेको आहे रुॻो भाषण ते हुजे, उहो भाषण भले कहिड़ो बि हुजे, इंसानियत ते हुजे, क़ौम परस्ती ते हुजे, मज़हब ते हुजे, कम्युनिज़म ते हुजे, लिबरलिज़म ते हुजे, कंहिं ते बि हुजे, भाषण सुठो न लॻंदो। नाविल माण्हू भाषण पढ़ण लाइ कोन पढ़ंदो आहे। जॾहिं माण्हू इहो फ़ैसिलो करे थो मूंखे फिक्शन पढ़णो आहे त हुनखे फिक्शन ॾिजे, अंडर कवर ॻाल्हियूं हुन सां उहे नॉन फिक्शन वारियूं करे वञजनि, ठीकु आहे। सऊं सिधो फिक्शन जो किताब मथां लिखियल आहे, अंदरि नॉन फिक्शन लिखियो पियो हुजे, उहो मज़ो नथो थिए। थैंक यू। बसि ठीकु आहे, बाक़ी जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि सभु सही आहिनि, ठीकु आहिनि। उमेदु आहे त डॉक्टर साहिबु हिन खां वधीक बहितर नाविल लिखंदो। डॉक्टर साहिबु सुठो कहाणीकार आहे ऐं सुठो सोचींदड़ माण्हू, पढ़ंदड़ माण्हू आहे।
त उन में असां तवक बि हिकु बहितर नाविल जी लिखूं। पहिरियों नाविल हो, उनजे करे हिन खां ॿियो नाविल इनशाला वधीक बहितर हूंदो। थैंक यू। महिरबानी अकबर साहब, डॉक्टर मुबारक लाशार साहब सनम। अच्छा, हिते हिकिड़ी अनाउंसमेंट कंदा हलूं दोस्तो त ईंदड़ हफ़्ते असां जेको आहे सो अब्दुल वाहिद सुमरो साहब जे नाविल मिस कॉल ते ॻाल्हाईंदासीं। अकबर साहब, इहो उमेदु आहे तव्हां वटि मौजूदु हूंदो मिस कॉल, जी, मुंहिंजो ऐं पढ़ियल आहे। जेको आहे सो ईंदड़ हफ़्ते जी असां इन नाविल ते ॻाल्हाईंदासीं। ऐं सनम, तव्हां वटि आहे अब्दुल वाहिद सुमरो जो नाविल? न न अदा, मूं वटि नाविल न आहे, पहुचाइण जी ज़िमेदारी तव्हांजी आहे, पोइ पढ़ण जी ज़िमेवारी मुंहिंजी आहे। अख़्तर या तव्हां पहुचाए हा वञो। ठीकु आहे। जी जी, बसि पोइ इहा ड्यूटी असां खणूं था तव्हांजे लाइ ऐं तव्हां पहुचायूं था। बाक़ी डॉक्टर साहब वटि त आहे, मूंखे ख़बर आहे अकबर साहब। त ईंदड़ हफ़्ते दोस्तो असां जेको आहे अब्दुल वाहिद सुमरो साहब जे नाविल मिस कॉल ते ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु जेको आहे सो असां डॉक्टर एजाज़ समो साहब जे नाविल बेखौफ़ हवाउनि ते भरपूर अंदाज़ में ॻाल्हायो। डॉक्टर साहब, तव्हांजी माइक वरी घोड़ पई करे। अच्छा, असां जेको आहे सो डॉक्टर एजाज़ समो जे नाविल बेखौफ़ हवाउनि ते भरपूर अंदाज़ में ॻाल्हायो। ऐं हीउ हिकिड़ो शहरी ज़िंदगी जे हवाले सां, उन जे मसइलनि जे हवाले सां हिकिड़ो सुठो नाविल आहे। असां कोशिशि कई त डॉक्टर एजाज़ समो खे बि हिन स्ट्रीम में वठूं। उहे असां सां फ़ोन कॉल ज़रिए कुझु मिंटनि लाइ आया। उन्हनि जी महिरबानी, उन्हनि सां इंटरनेट जो मसइलो हो, जंहिंजे करे उन्हनि जेको आहे सो असांखे जॉइन न कयो। ख़ैर, हू ॿुधी रहिया असांखे लाॻीतार। मां आख़िर में थोराए थो आहियां, साईं अकबर लिगारी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। सनम, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर मुबारक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। अख्तर, तव्हांजी महिरबानी। ऐं डॉक्टर एजाज़ साहब, तव्हांजी बि महिरबानी। दोस्तो, असां ही स्ट्रीम हाणे हिते ख़तमु करे रहिया आहियूं। जीएस सिंध, जीएस सिंधी ॿोली।